मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। दुआऊं तव्हांजे लाइ असीं कंदा आहियूं ऐं अवां असांजे लाइ दुआऊं कंदा आहियो। तव्हांजी दुआउनि जो त फिर असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। मौसम मटिजी वई आहे, ॿियनि शहरनि में त हब्स बि आहे, गर्मी बि आहे ऐं जेको आहे सो गर्मी जेका शिदत आहे उहा तमामु घणी वधी वई आहे। पर कराची वारा होशियारु थी वञनि, कराची वारनि जे लाइ हिकिड़ी माना इहा ख़बर अची वई आहे मौसमियात खाते तरफ़ां त अॼु खां छंछरु ताईं कराचीअ में तमामु घणी बरसाति वसण जी अक थी कई वई आहे। माना तमामु घणी बरसाति जेका पहिरियां जेका 2-4 ॾींहं पहिरियां वसी हुई ईद उल अज़हा खां पहिरियां, उन थोरी बरसाति बि पाण खे माना ईअं अलाए काॾे करे छॾियो, माना पाण ज़िंदगी पंहिंजी मफ़लूज बणाए छॾीसीं। उनजो सबबु इहो हुयो त पंहिंजा जेकी रोड रस्ता आहिनि, पंहिंजा जेकी पाड़ा आहिनि, पंहिंजूं जेकी घिटियूं आहिनि, पंहिंजूं जेकी मेन जेकी पंहिंजा जेकी शारा आहिनि, रस्ता आहिनि, उहे समूरा जेके आहिनि से उहे बदइंतज़ामी आहे। कुझु ठहियल रस्ता न आहिनि, कुझु कटर लाइन्स जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे। सो समूरा मसइला गॾिजी पिया त पोइ पाण तमामु घणो ॾुखियाईअ खे मुंहुं ॾेई मस निकितासीं। वरी ईद ख़ैरनि सां गुज़री वई। चङो थियो जो ईद वारनि ॾींहंनि में बरसाति कोन हुई ऐं ईद ख़ैरनि सां 3 ॾींहं असां गुज़ारे विया आहियूं। हाणे चवनि था त बरसाति तमामु घणी वसंदी। सो इन बरसाति खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां सभ खां पहिरियां त पंहिंजो जेको आहे सामान जेको आहे उहो वठी छॾियो। चवंदा आहिनि त समर साण हुजे, पोइ अलाह ख़ैरु करे, अलाह रहम करे। बरसाति एॾी जझी पवंदी, चवनि था मौसमियात खाते वारा। हाणे बरसाति करण वारो त रब करीम आहे, सो उनजे हथ में आहे सभु कुझु। पर मौसमियात खाते जेका अॻु थी कई आहे उन मां अंदाज़ो इहो आहे त तमामु घणी जेकॾहिं बरसाति वसे थी त पाण ॿाहिरि न निकिरी सघंदासीं। ॿाहिरि न निकिरी सघंदासीं त पोइ घर जो जेको सौदो सामान आहे उहो अॼु ई पहिरीं फ़ुर्सत में वठी छॾियो ऐं उहो तव्हां वटि पियो हुजे। जेकी ज़रूरत जूं शयूं आहिनि, खाधे पीते जूं शयूं आहिनि, ईअं न थिए जो ॿाहिरि इलाही बरसाति हुजे, इलाही मींहुं हुजे ऐं तव्हां पाण ॿाहिरि न निकिरी सघो। ऐं जेका पहिरियां बरसाति पई उन में बि तव्हां ॾिठो पए त एतिरी शिदत सां उहा बरसाति हुई जो गाॾियुनि खे बि पाण माना पननि वांगुरु ईअं तरंदे ॾिठोसीं। वीडियोज़ जेके आयूं साम्हूं त गाॾियूं बि पननि वांगुरु तरनि पियूं। माना गाॾीअ खे इलाही त वज़न हूंदो आहे, पर उन बावजूद बि उहे पननि वांगुरु तरनि पियूं। त इन जो मक़सदु इहो हुयो त बरसाति जो जेको प्रेशर हुयो, बरसाति जो जेको ज़ोर हुयो, उहो तमामु घणो हुयो। सो हीअ जेका बरसाति पवण वारी आहे अॼु थोरी देरि में पई सघे थी, शाम जो पइजी सघे थी, छंछरु ताईं मुतवक़ आहे त पइजी वेंदी बरसाति। सो बरसाति में तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो। ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको असां मौज़ू खणी आया आहियूं पंहिंजे प्रोग्राम में, उहो मौज़ू आहे माउ जे थञ जी अहमियत छा आहे। माना 1 अगस्त खां वठी 7 अगस्त ताईं पूरी दुनिया में माउ जे थञ जी अहमियत जे हवाले सां हफ़्तो मल्हायो वञे थो। इन ते डिस्कस कई वञे थी, इन ते ॻाल्हायो वेंदो आहे, गौर वीचार कयो वेंदो आहे। असां जूं माउरूं अमड़ियूं जेकी पंहिंजनि ॿारनि सां तमामु घणो प्यारु कंदियूं आहिनि, उहे त ॿारनि खे थानी को कंदियूं आहिनि, हथी को कंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो खीरु पीआरींदियूं आहिनि। पर शहरनि में घणे भाङे ईअं थी वियो आहे जो ॿार जी पैदाइश खां फ़ौरन बाद उनखे डॿे वारे खीर ते हिरायो वञे थो ऐं डॿे वारो खीरु उन्हनि खे वापरायो वञे थो, उन्हनि खे ॾिनो वञे थो। ऐं उन सां थिए ईअं थो त ॿार में जेका जिस्मानी जेका ताक़त आहे, जेका कुवत आहे, उहा घटिजी वञे थी ऐं ॿारु अॻिते हली करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थिए थो। डॉक्टर चवनि था त 2 सालनि ताईं ॿार खे माउ जो खीरु पीआरणु इंतिहाई लाज़मी आहे। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बि ॿुधूं था, बल्कि इहो असां थोरी देरि खां पोइ डॉक्टर साहिब सां तव्हांजी मां मुलाक़ात करायां थो, उनखां वधीक पुछा कंदासीं त ॿारु जीअं ई पैदा थिए थो 6 महीननि ताईं उनखे तव्हां पाणी बि न पीआरियो, उनखे सिर्फ़ु जेकॾहिं माउ जो खीरु तव्हां ॾींदो तॾहिं बि उनखे समूरियूं सम्झो त ग़िज़ाई शयूं मिली वेंदियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त 6 महीननि ताईं जेकॾहिं ॿार खे पाण पाणी बि नथा पीआरियूं, सिर्फ़ु खीरु पीआरियूं था, त ॿार खे उन खीर में एतिरी ताक़त मिली वञे थी, माउ जे खीर जी मतिलबु एतिरी अहमियत आहे जो ॿारु ताज़ो तवानो थी वञे थो। सो ॿार खे माउ जी थञ पीआरणु केतिरी अहम आहे, केतिरी लाज़मी आहे, इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां सां मोज़िज़ डॉक्टर मौजूदु आहे, डॉक्टर नवीद सरवर भुट्टो साहिबु, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। वरी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में क़ीमती वक़्तु छॾायो। मौसीक़ी बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, ॾाढा सुठा कलाम असांखे ॿुधाइण जे लाइ असां सां सुठो फ़नकार मौजूदु आहे। असांजे प्रोग्राम जो हिसो रहंदो आहे। अॼु बि असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शण जे लाइ पहुची वियो आहे तनवीर अली साहिबु, उनखे भलीकार चऊं था। तनवीर साईं ख़ुशि आहियो? तव्हां ठीकु आहे? वॾी महिरबानी लख थोरा तव्हां आयो। उस्ताद ख़ान साहिबु मोहरम साईं
ख़ुशि आहियो, बाबा ख़ैरु, भलीकार ठीकु भलीकार आहे। भलीकार महिरबानी, ख़ुशि आहियो। महिरबानी, ॾिसंदड़ जी ॾींहुं जल्दी गुज़री थो वञे, राति थिए थी, वरी सुबुह थिए थी, पाण गॾिया पिया आहियूं न ॼणो। न, ॾाढो सुठो। वाह 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 वाह। डॉक्टर साहब, माउ जे खीर जी अहमियत जे हवाले सां थोरो ॿुधायो। असांजूं जेकी ख़ासि तौर ते भेनरूं आहिनि जेकी ॿाहिराड़ीअ में असांजो प्रोग्राम ॾिसनि पियूं, उहे त इन ॻाल्हि ते अमल कंदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ माउ जो खीर जी हिकिड़ी वॾी अहमियत बि आहे, या वरी उहे अफोर्ड बि न करे सघंदियूं आहिनि दॿे वारो खीर। शहरनि में इहो रिवाजु खणी अचूं पइजी वियो आहे त बाबा खामखा जेको आहे सो तकलीफ़ करण जी ज़रूरत न आहे, ॿाहिरि खीर मिले थो न, उहो पीआरे छॾे, फीडर ठाहे करे ॾेई छॾे, इन ते छा चवंदो तव्हां? सभ खां वधीक पहिरियां त तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं जेको सलाम सिंध प्रोग्राम आहे काफ़ी सिंध में ॾिठो वञे थो, ऐं कोशिशि कईसीं त अहिड़ो प्रोग्राम खे अहिड़ी टॉपिक ते ॻाल्हायो वञे त जीअं पूरी सिंध में उहो मैसेज वञे त जेको असांजे हिकु हफ़्तो पहिरियों हफ़्तो जेको अगस्त जो आहे, पहिरीं खां 7 अगस्त ते माउ जे खीर जी अहमियत जो मल्हायूं था, त उहो माण्हुनि ताईं पुॼणु खपे। उमूमन इहो ई आहे त माउ जे खीर जी अहमियत ॾिसजे त दुनिया में का बि अहिड़ी शइ, कहिड़ी दवा नाहे जेका माउ जे खीर जी को मुक़ाबिलो करे सघे। अच्छा, उन में जेकॾहिं ॾिसूं त माउ जे खीर में एंटी ऑक्सीडेंट बि आहिनि, एंजाइम्स बि आहिनि, ऐं एंटीबॉडीज़ बि आहिनि। अगरि एंटी ऑक्सीडेंट कयूं त जेके बि कैंसर आहिनि उन जो मुक़ाबिलो करण लाइ ऑक्सीडेंट जी ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं एंजाइम जी ॻाल्हि कयूं त तव्हांजे पूरे डाइजेस्टिव सिस्टम लाइ एंजाइम जो रोल हूंदो आहे। अगरि एंटीबॉडीज़ जी ॻाल्हि कयूं त उहो जेके बि ॿार में बीमारियूं थियनि थियूं, नंढपण जूं बीमारियूं, उन्हनि खे मुक़ाबिल करण जे लाइ क़ुवत मुदाफ़ित पैदा करण जूं, त इहे शयूं कंहिं बि हिक में अवेलेबल, कंहिं बि स्टोर ते, कंहिं बि दुनिया में शइ में हिकु शइ में अवेलेबल कोन्हनि। इहे सिर्फ़ु माउ जे खीर में अवेलेबल आहे। बहितरीन दवा आहे, बहितरीन दवा आहे। पहिरियों टुको आहे जंहिंखे चइजे, पहिरीं वैक्सीन आहे, इहो माउ जो खीर आहे। माउ जो खीर जी अहमियत इन खां वधीक इहा आहे त जीअं ॿारु पैदा थिए थो त पहिरें कलाक जे अंदरि ई अंदरि माउ जो खीर पीआरणु शुरू करिजे। माउ ऐं ॿारु जीअं मिसाल जी माउ आहे, कुझु कंडीशन में अहिड़ी जीअं होश में अचे थी त ॿार खे फौरन माउ सां लॻायो वञे सीने सां पहिरें कलाक जे अंदरि, जंहिंखे असां पहिरियों लफ़्ज़नि में हिकिड़ी चवंदा आहियूं, पिस बि चवंदा आहियूं, खड़ बि चवंदा आहियूं, पहिरियों बि खीर चवंदा आहियूं। उन में सभु एंटीबॉडीज़ बि हूंदियूं आहिनि, एज़ अ रोल प्ले कंदो आहे, एज़ अ वैक्सीन जो, जेको उमूमन असां वटि इहो ॾिठो वियो आहे। हाणे त चेंज आयो आहे माण्हुनि में। पहिरियां छा थींदो, पहिरियों ॿारु थोरो हेॾो हूंदो आहे, थोरो फिको हूंदो आहे, त उहो ज़ायो कंदो त सुठो न आहे ॿार लाइ, पर सभ खां वधीक उहो ई खीर ॿार जे लाइ मुफ़ीद आहे। ऐं पहिरियों खीर वधि में वधि फोकस इहो आहे त उनखे उहो पहिरियों खीर 1 कलाक जे अंदरि पीआरो वञे। ऐं 6 महीननि ताईं माउ जो खीर जी तव्हां ॻाल्हायो त 6 महीननि ताईं माउ जो खीर पीआरियो वञे। छो कुदरती तौर अलाह साईं उहे सभु प्रोटीन, फैट्स, कार्बोहाइड्रेट उन सभु खीर में मौजूदु हूंदा आहिनि, जेके नंढे ॿार खे उन जी ग़िज़ा पूरी करण जे लाइ तमामु घणा काफ़ी हूंदा आहिनि। नंढे ॿार जो जेको मैदो हूंदो आहे शुरू में 10 मिलीलीटर, पोइ 15-20, आहिस्ता आहिस्ता वधंदो आहे। छो हुन में जेतिरी ग़िज़ा हूंदी आहे, जेतिरी क्वांटिटी स्पेस हूंदो आहे, ओतिरो ॿारु खीर पीअंदो आहे, पोइ टाइम सां पीअंदो वेंदो आहे, हज़म थींदो वेंदो आहे। त तंहिंजे करे उहो थोरो 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 वक़्फ़े सां माउ अगरि उनखे 24 कलाकनि जे अंदरि 10, 12 या 14 दफ़ा या ज़रूरत मुताबिक़ ॿारु रोए थो त उहो पीआरे सघे थी, ऐं उहो हज़म कुदरती तौरु थींदो वञे। छो जीअं शुरू में ॻाल्हायोसीं त हुन में एंजाइम्स बि मौजूदु आहिनि, त उहो हाज़मेदार बि हूंदो आहे, त ॿार जे लाइ तमामु मुफ़ीद। इहो इन ते पाण अञा वधीक डिस्कस कयूं था, तमामु घणो अहम मौज़ू आहे। माउ जे थन जी अहमियत जे हवाले सां वधीक गचरी कंदासीं। तव्हां असां सां गॾियल रहिजो, जुड़ियल रहिजो। नंढड़ी साही जो वक़्तु थियो आहे, मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अहम मौज़ू ते अॼु पाण ॻाल्हायूं पिया, ऐं माउ जे थन जी अहमियत छा आहे इन हवाले सां ॻाल्हायूं था। ऐं सियाणा चवनि था त भली कंहिं अमीर जे दस्तरख़्वान ते कहिड़ा बि भला भला तरह ताम तयारु थियल हुजनि, भली ग़िज़ाई शयूं हुजनि, पर माउ जे थन जो मुक़ाबिलो उहे नथियूं करे सघनि। माना शुरूआती जेकॾहिं 2 साल प्रॉपर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे खीर पीआरियो था त उहो अॻिते हली करे सुठो ऐं सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघे थो। डॉक्टर असां सां गॾु आहे, डॉक्टर नवीद सरवर भुट्टो साहिबु। कॾहिं कॾहिं असांखे टाइम ॾींदो आहे, उनजी वॾी महिरबानी आहे जो अॼु क़ीमती वक़्तु छीड़ाए असांजे प्रोग्राम में आयो आहे। से पाण अहमियत ते ॻाल्हायोसीं पिए त ब्रेक अची वियो, वधीक हिन ते रोशनी तव्हां विझंदव।
उनखे कंटिन्यू कयूं त माउ जे खीर जी जेका अहमियत आहे असां हिन दफ़े जेको असांजो हफ़्ते आहे त उनजो जेको लोगो हर साल हिकिड़ो लोगो इंटरनेशनली उनखे ॾिनो वेंदो आहे। सही सही। हिन साल जो इहो लोगो आहे त तव्हां जेको आहे सो सपोर्ट ब्रेस्ट फीडिंग फॉर द हेल्दियर प्लानेट। सही सही। पूरी असांजी जेको क्योंकि ज़मीन जो आहे हिकिड़ो प्लानेट आहे त उनखे हेल्दी करण जे लाइ त जेको आहे सो माउ जी खीर तमामु सुठो आहे। हाणे उमूमन इहो आहे त जेकॾहिं कुझु ॿार अहिड़ा आहिनि जीअं असां माउ जो खीर जी अहमियत जे बारे में ॻाल्हायूं था त उमूमन रिसर्च एविडेंस बेस्ड या जेके बि शयूं साम्हूं आयूं आहिनि त उहे ॿार जेके माउ जो खीर पहिरियों घंटे में शुरू कनि था 6 महीननि ताईं पीअनि था ऐं 2 सालनि ताईं कंटिन्यू कनि था ऐं उन खीर सां गॾु गॾु जेके 6 महीननि खां 2 सालनि वारो टाइम आहे त जेका नॉर्मल डोज ग़िज़ा हूंदी आहे बैलेंस क्वालिटी क्वांटिटी वारी डाइट हूंदी आहे अहिड़नि ॿारनि में ॾिठो वियो आहे त उन्हनि जी जेका IQ ऐं डेवलपमेंट आहे ब्रेन जी ऐं कॉग्निटिव डेवलपमेंट उहा एज़ कंपेयर टू ॿियनि ॿारनि जी जेके खीर नथा पीअनि उन्हनि ॿारनि जी तमामु वधीक आहे। सही सही सही। उहे अगरि ॾिसंदो त तव्हां स्पोर्ट्स में एजुकेशन में ऐं मतिलबु सुठी चटाभेटी में उन्हनि जो मुक़ाबिलो एज़ कंपेयर टू हुन में वधीक हूंदो आहे जेके माउ जो खीर था पीअनि। सही सही। माना जेके नंढनि ॿारनि खे चश्मा असां लॻल ॾिसूं था त इहे इन माना खीर घटि पीतो हूंदो। एग्ज़ैक्टली तव्हां चई सघो था छो त उन में इहे जेके विटामिन्स ऐं माइक्रोन्यूट्रिएंट्स प्रोटीन कार्बोहाइड्रेट जी ॻाल्हि कईसीं सभु शयूं मौजूदु हूंदा आहिनि छो हिकिड़ो ऐं हिकिड़ी तव्हां क़ुरान शरीफ़ में सूरह बकर जी 33 आयत आहे त माउ पंहिंजो ॿारनि खे 2 सालनि ताईं कंटिन्यू खीर पीआरनि। सही सही। ऐं मुड़ुसनि जो इहो फर्ज़ु आहे त उन्हनि 2 सालनि जे दौरान उन्हनि माउनि जो कपिड़े जो खाद खुराक जो ख़्यालु रखनि। सही 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 सही। त क़ुरान शरीफ़ में वाज़िह उन में इहो थिए थो त जेकॾहिं तव्हां उहो 2 सालनि ते खीर पीआरो था त हिकिड़ी नेचुरल बर्थ स्पेसिंग बि थी वञे। सही सही। त जेकॾहिं हिकिड़ो ॿारु ॼाओ ऐं पोइ ॿियो ॼाए थो त उन में जेको हिकिड़ो मेल न्यूट्रिशन वारो असां वटि जेको बर्डन आहे जॾहिं 2 सालनि खां पोइ उहो ॿारु पैदा थियो त डेफिनेटली जॾहिं हिकिड़ो स्पेस अची थो वञे उहो ॿारु अॻियो ॿारु सिहतमंद हूंदो ऐं ग़िज़ाई कमी जो शिकार हूंदो छो उनखे उन टाइम पीरियड जो पंहिंजे हिसे जो खीर टाइम सां मिलंदो हूंदो। सही सही सही। पर हाणे माउ जी सिहत जे हवाले सां बि इहो तव्हांजो सुवाल हितां बि निकिरे थो त माउ जी सिहत बि सुठी रखणु घुरिजे जीअं क़ुरान पाक जी तव्हां आयत बि ॿुधाई त माउ जी सिहत जो बि ख़्यालु रखणु घुरिजे उन जे लाइ कहिड़ी ग़िज़ा हुजणु घुरिजे जो ॿार जी ग़िज़ा पूरी थी सघे। अच्छा उन में इहो आहे त जीअं ॻाल्हायोसीं असां त माउ पहिरियों खीर पीआरे 6 महीननि ताईं सिर्फ़ु पंहिंजो खीर पीआरे ॿार खे उन दौरान माउ खे पंहिंजी ग़िज़ा जो बि ख़्यालु रखिणो आहे त उन में जेके बि बैलेंस डाइट उमूमन रूरल में असां ॾिठो आहे त चलो भई काथों कीअं ग़रीब माण्हू गुरबत आहे पर असां जॾहिं मुख़्तलिफ़ न्यूट्रिशन ते असां कमु कयोसीं उते ॾिठोसीं दूर दराज़ इलाइक़ा थर जा हुजनि बदीन जा उमरकोट जा हुजनि सांगड़ जा हुजनि उते ॾिठोसीं त घर में जेके शयूं असां वटि पयूं आहिनि न अगरि उन्हनि खे बि असां हिकिड़ो सही तरीक़े सां खाइणु शुरू कयूं जीअं दाल पई आहे चांवर पई आहे पटाटो पियो आहे चणो पियो आहे जूअर पई आहे ॿाझर पई आहे इहे सभु शयूं उते पयूं आहिनि पर जीअं खाइण जो थोरो तरीक़ो हुजे उहे शयूं जेको ग़रीब बि अफोर्ड करे सघे थो उनखे बैलेंस तरीक़े सां खाए जीअं सुबुह जो असां चांहि ऐं पापो खाऊं था उन जॻह ते हिकिड़ी चपाती या लस्सी थोरो खीर पीतो उहो वधीक हिकिड़ो अंडो खाधो अंडो सस्तो आहे अधु रगड़ी मानी थी वई अधु रगड़ी जी असां शुरू में असां खाईंदा हुआसीं त उहा माउ सिहतमंद हूंदी बग़ैर जो असां चांहि पियूं ऐं मंझंदि जो जेकॾहिं चांहि ऐं चांवर ऐं पटाटो खाइनि थियूं त पटाटे जॻह ते चांवर ऐं चणो मिलाए खाइनि त उन में कार्बोहाइड्रेट प्रोटीन ऐं लिपिड छो तेल बि पवंदो हूंदो चांवर कार्बोहाइड्रेट ऐं चणो प्रोटीन उहा 3 क़िस्मनि जी डाइट पूरी थींदी हूंदी त उहा बि माउ जी ग़िज़ा जे लाइ ज़रूरी आहे ऐं दौरानी जॾहिं खीर आहे त डेफिनेटली उन में थोरो माउ खे वधीक खाइणु खपे त उन में जेके सायूं भाॼियूं आहिनि अवेलेबल आहिनि सस्तियूं आहिनि हर ॻोठ ताईं अप्रोच आहे त उहो सायूं भाॼियूं उन सां गॾु खाईंदी बि हले ऐं घर में जेकॾहिं लाइव स्टॉक जो असां वटि तमामु सिंध में घणो आहे मेह जो आहे गऊं आहे बकरी आहे त एटलीस्ट उन्हनि खे भले पंहिंजे हिसे जो खीर खपाइनि पर कुझु पंहिंजे खाइण लाइ बि रखनि छो उहो खाईंदा वापराईंदा त उहा माउ सिहतमंद हूंदी ऐं माउ जे खीर में का बि कमी न ईंदी त माउ बि सिहतमंद हूंदी ऐं ॿार बि सिहतमंद हूंदो जो कंटिन्यू खीर माउ जो पीअंदो। सही सही। असांजे ॻोठनि में वरी ॾाढियूं ऐं अमड़ियूं ख़ासि तौर ते वरी इहो बि चवंदियूं आहिनि अदा इहो ॾाढी कमज़ोर आहे वीचारी हाणे जेकॾहिं खीर पीआरींदी अञा वधीक कमज़ोर थी वेंदी माना माउ जेकॾहिं कमज़ोर आहे त पोइ बि खीर पीआरे त उनजी सिहत ते असरु न पवंदो या पवंदो। बिल्कुलु सही था चओ ऐं हिकिड़ो कुदरती अमल ॾिसो न केतिरी बि माउ कमज़ोर हुजे उन में असां जॾहिं ट्रेनिंग ॾींदा आहियूं न्यूट्रिशन ते त हिकिड़ो 5-6 ॾींहंनि जी ट्रेनिंग के बाद उन जेके बि वीचारियूं लेडी हेल्थ वर्कर कम्यूनिटी हेल्थ वर्कर फ्रंट लाइन वर्कर जेके ईंदा आहिनि उनखे असां ॿुधाईंदा आहियूं त इहो हिकिड़ो कुदरती अमल आहे त माउ केतिरी बि कमज़ोर हूंदी उनजी छाती केतिरी बि नंढी हूंदी पर कॾहिं बि खीर कोन रुकिजंदो आहे उन में खीर रवां दवा थींदो आहे हिकिड़ो नेचुरल अमल आहे रेयरली लेस देन 1% माण्हू बशर्ते की का अहिड़ी छाती में का तकलीफ़ का बीमारी न हुजे बाक़ी सम्झो 99.9
माउनि में खीरु नेचुरल तौरु ईंदो आहे ऐं उहो पीआरे सघूं था। हिकिड़ो ज़हनी वहम हूंदो आहे त भई इहे कमज़ोर आहे, खीरु न ईंदो आहे। छो इन सां गॾु जेकॾहिं उहो सोचींदी न ईंदो त वाक़ई न ईंदो। छो इन में जेकॾहिं सोचींदी त मां पीआरे सघां थी त इहो हार्मोनल चेंजिस हूंदियूं आहिनि ऐं मेंटली जॾहिं हार्मोन रिलीज़ थींदा आहिनि त ख़ुदि ब ख़ुदि उहो माउ जो खीरु ईंदो आहे, बच्चो खीरु पीअंदो आहे। माना ज़हन सां वञो तालुक़ आहे, ज़हन सां इहो हार्मोन आहे। अच्छा अच्छा, सोचींदो न ईंदो, फियर हूंदो, थ्रेट हूंदो, नथो थिए, हार्मोन रिलीज़ न थींदा, खीरु न ईंदो। सही 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 सही। सो इहो माना मेंटली प्रिपेयर रखणो आहे उन माउ खे। जॾहिं उहो एंटीनेटल विज़िट ते हेल्थ फैसिलिटी ते सिहत मर्कज़ ते वञे थी त उनखे काउंसलिंग करिणो आहे त इहे शयूं तुंहिंजे ॿार जे लाइ ज़रूरी आहिनि। ऐं जॾहिं जीअं ॿारु पैदा थियो त मेंटली उहो तयारु हुजे, मां केतिरी बि कमज़ोर हूंदो मुंहिंजो खीरु ईंदो। जॾहिं उहो सोचींदी हुई सही सुठो सोचींदी त डेफिनेटली उहो हार्मोन रिलीज़ थींदा ऐं माउ खे खीरु रवां दवा थींदो ऐं बच्चो खीरु। सही सही। पाण वटि वरी डॉक्टर साहिबु शहर में वरी ईअं बि थिए थो त माण्हू इहो सोचनि थियूं त मतां जिसामत ख़राबु थी वञे ऐं उहा ख़ूबसूरती न रहे, इन करे ॿार खे खीरु नथा पियूं, डॿे वारे खीर ते पाण गुज़ारो कयूं था। सो उन्हनि खे बि ॿार जो खीरु, ॿार जे माना ॿार जो हक़ु अदा करणु घुरिजे, खीरु पीआरणु घुरिजे। जी बिल्कुलु। मुख़्तलिफ़ जीअं अगरि असां एग्ज़ाम्पल पहिरियों ॾींदासीं त अगरि यूरोपियन यूनियन जी कंट्रीज़ में पहिरियां इहो हूंदो त जेको बि ॿारु हूंदो त उनखे हमेशह नर्सिंग में ॾेई छॾिबो ऐं बॉटल फीडिंग ते ज़्यादा आणियो वेंदो। सही सही सही। त पोइ उन्हनि में छा थियो, अहिड़नि यूरोपियन कंट्रीज़ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा छाती जा कैंसर, ओवेरियन जा कैंसर, अच्छा खीरु न पीआरण जे करे, न पीआरण जे करे माउनि में ओबेसिटी वधी वई ऐं डायबिटीज़ वधी विया। सही सही सही। पोइ हाणे उते त ॾींहं बाए ॾींहं रिसर्च थींदी रहंदी आहे। सही सही। हाणे उते ट्रेंड थी वियो आहे त माउनि जो खीरु उते त हाणे तमामु वधीक त माउनि जे खीर ते लाड़ो वधीक अची वियो आहे। अच्छा अच्छा। त छो जॾहिं खां लाड़ो वधीक अची वियो आहे त उन्हनि में उहे कैंसर जूं कंडीशन घटि थी वियूं। सही सही। ऐं असां जॾहिं हिते ॾिठोसीं त ईअं ई माउनि खे बचाए सघे थो। ऐं पूरी दुनिया जी हिकिड़ी सिंपल मां डेटा जी फिगर कयां त जेकॾहिं माउनि खे मायूं सही टाइम ते पंहिंजो खीरु 2 सालनि ताईं पीआरनि थियूं ऐं पहिरियों ताईं त उन में कम अज़ कम पूरी दुनिया में असां 20,000 माउनि खे सिर्फ़ु खीरु पीआरण जे करे, मुख़्तलिफ़ कैंसरनि जे करे असां उन्हनि 20,000 माउनि खे बचाए सघूं था। ऐं तक़रीबन 8,23,000 ॿार जेके सही टाइम ते पूरे टाइम में माउ जो खीरु पीअनि था त उहे ॿार 8,23,000 बचाए सघूं था। ऐं तक़रीबन $302 अरब जी इन्वेस्टमेंट पूरी दुनिया में असां बचाए सघूं था। छो जॾहिं उहो माउ जो खीरु पीअंदो हूंदो त दॿे जो खीरु न वठंदो हूंदो। छो दॿो कॉस्टली आहे, हिकिड़ो नंढड़ो दॿो बि वठूं था त अॼुकल्ह 1000 खां मथे थो मिले। त उहा सेविंग थी वेंदी ऐं पूरी दुनिया जी इकॉनमी डेफिनेट उनजो फ़ाइदो असां वटि पूरे पाकिस्तान में ऐं सिंध में उहा असांजी जेका बजट आहे उन ते तमामु घणो हिकिड़ो सेविंग बि वेंदो हूंदो। छो असां इम्पोर्ट घटि कंदा हूंदासीं, माउ जे खीर खे वधीक पीआरींदासीं त उहा बजट असांजी किथे ॿियनि किथे सुठे पर्पज़ लाइ इस्तेमालु थींदी। सही सही। किथे किथे वरी माउ जे खीर जी मुशाइबत वरी ॿकरीअ जे खीर सां बि ॾींदा आहिनि। जेकॾहिं ॿकरीअ जो खीरु पीआरियो वञे त ग़िज़ाई जेका खोट आहे उहा पूरी थी सघे थी। इन में थोरो फ़र्क़ु आहे या उहा ग़िज़ा मुकमल थी ॿार ऐं ॿकरीअ जे खीर में, माउ जे खीर ऐं ॿकरीअ जे खीर में थोरी? इन जो सिंपल जवाब इहो आहे त माउ जो खीरु ॿार लाइ, ॿकरी जो खीरु ॿकरी जे लाइ। न शुरू में वरी सो का माउ जे खीर जी का कंहिंसां कंपेयर न आहे। सही सही सही। सो माउ जो खीर जी इहो कॉन्सेप्ट त बिल्कुलु हिकिड़ो चइजे न त ख़तमु थियल आहे। त जॾहिं माउ जो खीरु अचे थो हर कंडीशन में अचे थो, भले माउ बीमार छो न हुजे, कमज़ोर छो न हुजे, जॾहिं माउ जो खीरु अवेलेबल आहे त असांखे ॿिए शयुनि ते सोचणी न खपे त भई को हिन जी रिप्लेस माउ जे खीर जी रिप्लेसमेंट को ॿियो को खीरु कंहिं जानवर जो थी सघे थो। सही सही। पर हाणे माण्हू जेके डॉक्टर वटि पहुचनि थियूं त ॿारु सिहतमंद न आहे, ॿारु माना भलड़ो ऐं सुठड़ो लॻे, थुलड़ो लॻे, त पोइ डॉक्टर वरी 50 खीर लिखी था ॾियनि। पोइ डॉक्टरनि जो बि कसूर आहे या न आहे इहो बि त ॿुधायो नी। महांगा खीर छो 1000 जो टबो आहे, माण्हू माना वालदेन परेशान थी विया आहिनि। अच्छा, उन में कुझु अगरि इन ते ॻाल्हायूं त जेके गवर्नमेंट ऑफ सिंध जेके असां वटि हिते न्यूट्रिशन जो प्रोग्राम पुराणा हलिया आहिनि, जेके हाणे करंट जेको हली रहिया आहिनि, एक्सलरेटेड एक्शन प्लान फॉर द हेल्थ न्यूट्रिशन ते, जेके स्टंटिंग खे रिडक्शन जे लाइ, त उमूमन असां वटि हिकिड़ो ब्रेस्ट मिल्क सब्सटीट्यूट ला ठहियल आहे। पर उन में जेके प्रीवियसली जेके कुझु फाइन्स रखियल हुया, जेके वॾियूं कंपनियूं दॿे जो खीरु ठाहिनि थियूं, उनमें कुझु जेके ॾंड जा अहिड़े क़िस्म जा रखियल तमामु घटि हुया। ऐं चइजे त कुझु अहिड़ी शयूं गैप्स हुया जेके हाणे रिवाइज़ थियण वञनि था। ऐं रिवाइज़ थियण खां पोइ उहे जॾहिं इम्प्लीमेंट थींदा ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध हेल्थ डिपार्टमेंट जी न्यूट्रिशन असांजो कंपोनेंट आहे उहो अगरि कराए थो त एटलीस्ट जेके डॉक्टर तोहफ़ा वठी ऐं ॿाहिरि घुमण जूं टूरियूं वठी करे दॿे खे प्रोमोट कनि था, फर्नीचर ठहाराए ॾींदा क्लिनिक जो, उहो सभु कुझु मौजूदु आहे इंशाअल्लाह। पहिरियों बि आहे, उन में इहे शयूं आहिनि पहिरियां बि थोरो
इन्फोर्समेंट जो थिए पियो असां सां मसलो, कुझु जेके नंढ हुया घटि हुया, छो ॾिसंदो त जेके दॿे वारियूं कंपनियूं जेके बाटल दॿे जो खीर ठाहिनि थियूं उनजी इन्वेस्ट तमामु अरबनि रुपयनि जी हूंदी आहे, उनजो जेको मार्केटिंग कंपोनेंट आहे तमामु वॾो आहे ऐं उनजी मार्केटिंग एतिरी आहे जो उन्हनि मुख़्तलिफ़ हॉस्पिटल हुजनि, प्राइवेट हुजनि, जेके डॉक्टर आहिनि असांजा उते वञी उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा इंसेंटिव ॾेई करे उन्हनि को प्रिस्क्रिप्शन लिखाइनि था ऐं उहो दॿे जो खीर लिखनि था, छो उनखे बि एडुकेसी एतिरी न आहे त माउ जे खीर जी केतिरी अहमियत आहे। जेकॾहिं असां उनखे सुभाणे उहो ला अची थो वञे ऐं उहो कंहिं बि वजह जे करे नथा लिखनि त डेफिनेटली पोइ उहो छा थींदो, दॿे जो खीर रिप्लेस थींदो माउ जो। हाणे बि अगरि असां ॾिसूं जेका न्यूट्रिशन सर्वे असांजी 2018-19 में थी आहे उन में माउ जे खीर एज़ कम्पेयर टू जेका 2011 में सर्वे थी हाणे वधियो आहे। पहिरें कलाक में हाणे जेको माउ जो खीर पीअनि था ॿार तक़रीबन 48%, 48% माउ जो खीर पीअनि था, जेका सुठी फिगर आहे। अच्छा, ऐं जेको 6 महीने ते ॿार माउ जो खीर पीए थो, जेका न्यूट्रिशन सर्वे 2018 मुताबिक़ 52% 6 महीननि ताईं माउ जो खीर पीअनि था, जेका वर्ल्ड हेल्थ असेंबली जेके असांखे 2025 ताईं टारगेट सेट करे ॾिना आहिनि हुननि जो त एटलीस्ट 2025 ताईं तव्हांजी इहा फिगर 50% हुजणु खपे, पर असां वटि सिंध में उहा 52% थी वई आहे। इहा तमामु वॾी चेंज आहे ऐं तमामु सुठी एडुकेसी आहे जेके असांजा न्यूट्रिशन जा प्रोग्राम गवर्नमेंट जे तावन सां ऐं इंटरनेशनल इदारनि जे ऐं स्पेशली जेका असांजी फेडरल मिनिस्ट्री न्यूट्रिशन विंग प्रोग्राम ट्रिकल डाउन करे प्रिवेंशन लेवल ते खणी था अचनि, हुनजी उन सां फ़र्क़ु तमामु कारकर्दगी अगर ॾिसूं त एक्सक्लूसिव अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग ते ऐं उन जो डायरेक्ट इम्पैक्ट जेको असां ॾिसूं त स्टंटिंग जी ॻाल्हि कंदाऊं, जेको हिकिड़ो ग़िज़ाई कमी जो हिकिड़ो वर्ड आहे, स्टंटिंग उहो ॿार जेको जंहिंजी एज ऐं कद उन हिसाब सां कोन था वधनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था, नंढी साईअ जो वक़्तु थी वियो आहे, डॉक्टर साहिबु नंढी साई वठूं था, तव्हां बसि असां गॾु रहिजो, ख़ासि प्रोग्राम आहे, ख़ासि मौज़ू आहे, फ़ोन करे तव्हां को सुवाल जेकॾहिं तव्हांजे ज़हन में आहे त उहो बि डॉक्टर साहिब खां पुछा करे सघो था, तव्हांखे असीं वेलकम कयूं था, भलीकार चऊं था, टेलीफोन लाइन ते बि जेकॾहिं तव्हां असां सां मुखातिब थींदो, नंढी साई जो वक़्तु थियो आहे, वञो केॾा में ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, माउ जे थञ जी अहमियत जे हवाले सां अॼु ॻाल्हायूं पिया ऐं असां वटि मोज़िज़ डॉक्टर नवीद सरवर भुट्टो साहिबु असां सां गॾु आहे, कचहरी ॾाढी कम वारी कयूं पिया, तव्हां बि असां सां गॾु आहियो, तव्हांखे को सुवाल पुछणो आहे त तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। डॉक्टर साहिबु ॿारनि जी ग़िज़ा जे हवाले सां त ॻाल्हायूं था, पर पंहिंजी ग़िज़ा रूह जी बि पूरी कयूं, हेॾे फनकार वेठो आहे असां सां गॾु तनवीर अली, उनखां को सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं था। साईं तनवीर साहिबु वाह वाह कजो, वाह वाह साईं मोहरम साईं वाह वाह। प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, भूरो पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। ओ प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, भूरत पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। जोड़न सां गॾु जोड़ ॾिसां थो हेखल आमर रोला, ओ मुंहिंजा मौला कम थन के सोला, ओ मुंहिंजा मौला कम कर के सोला। मूंखे दौलत कोन थी घुरिजे, मूंखे घुरिजे चाहत, कूड़ ठगीअ जो कायल न आहियां, सादिया मुंहिंजी तबियत। मूंखे दौलत कोन थी घुरिजे, मूंखे घुरिजे चाहत, कूड़ ठगीअ जो कायल न आहियां, सादिया मुंहिंजी तबियत। पंहिंजो जेको मूंखे बणाए और कयां तन मन, प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, भूरो पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। जोड़न सां गॾु जोड़ ॾिसां थो हेखल आमन रोला, ओ मुंहिंजा मौला कम थियन के सोला, ओ मुंहिंजा मौला कम कर के सोला।
मूंसां सारी अहिड़ो घुरिजे साथी, मूंसां बि को प्यार करे ऐं मुर्की लाए छाती। उम्र गुज़ारे मूंसां सारी मुर्गी लाए छाती, मूंसां बि को प्यार करे अहिड़ो त घुरिजे साथी। तंग ॾाढो कयो आहे तन्हाई, ॾींहं ॾुखिया था गुज़रनि, प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, पूरो पंहिंजी जाइ ते आ मुश्किल बि मिले बिस्मिल्ला, जोड़नि सां गॾु जोड़ ॾिसां थो हेखल आमन रोला। ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सवला, ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सवला। जावेद सिकंदे साल वया थी, सिक थे मुंहिंजी पूरी, मालिक साईं नंढड़ी मुंहिंजी ख्वाहिश करही पूरी। जावेद सिकंदे साल वया थी, सिक थे मुंहिंजी पूरी, मालिक साईं मुंहिंजी नंढड़ी ख्वाहिश करही पूरी। तूं क़बूल दुआ कर यार थे हाज़िर, नेण ॾिसी ख़ुशि थियनि, प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, खूणो पंहिंजी जाइ ते आ मुश्किल बि मिले बिस्मिल्ला, जोड़नि सां गॾु जोड़ ॾिसां थो हेखल आमन रोला। ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सवला, 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 ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सवला। थैंक यू। वाह साईं वाह, वाह साईं वाह, माना मुश्किल में कमु हली वेंदो न। माना दिल थी चवे कंहिंसां प्यारो कजे, चिबो सुबुह को यारो कजे। वाह वाह, जैसा कुर्ब मिले वो करार कजे, कोजो हुजे या कारो खणी, ज़रूरत आहे त यारो खणी, ईअं न। वाह साईं वाह, वाह साईं वाह। डॉक्टर साहिब पाण मौज़ू ते ॻाल्हायोसीं पए, इन मौज़ूअ जे हवाले सां अवेयरनेस जी ज़रूरत आहे, ऐं पाण जेका कचहरी कईसीं उन मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि साम्हूं अचे पई त ॿार जी पैदाइश में साई बि इंतिहाई लाज़मी आहे, जेकॾहिं साई न वठिबी, वक़फ़ो न कबो त ज़ाहिर आहे त ॿिनि सालनि ताईं ॿारु खीर न पी सघंदो, साल साल ते जेकॾहिं ॿारु पैदा थींदो, ॿ अढ़ी में ईअं थिए थो पियो, अॻियों ॿारु कमज़ोर थींदो, इन ते बि थोरी रोशनी विझो। ऐं तव्हां जेका कम जी ॻाल्हि कयो पिया ख़ासि तौर स्ट्रेनिंग जे हवाले सां, उहा बि ॿुधाए छॾियो। ओवरऑल कम तो असांजो न्यूट्रिशन में तमाम सुठो हली रहियो एज़ कंपेयर टू अगरि ॾिसूं त बाक़ी ॿियनि सूबनि जी निस्बत न्यूट्रिशन ते, त उन जा घणा ॿिया बि फैक्टर आहिनि जेके असांखे करणा आहिनि। छो जेसि ताईं असांखे पंहिंजे हिसे जो कमु नाहे करिणो, तेसि ताईं असां ग़िज़ाई कमी खे ख़तमु करे कोन सघंदासीं। तंहिंजे करे के सिर्फ़ु मखसूस हिक जो न आहे, सभिनी खे मीडिया जो कमु आहे, हेल्थ डिपार्टमेंट जो कमु आहे, ॿियनि डिपार्टमेंट जो कमु आहे, ऐं उतां जे जेके लोकल माण्हू आहिनि, जेके मोज़िज़ माण्हू आहिनि उन्हनि जो कमु आहे, मौली हज़रात जो कमु आहे, स्कूल टीचरनि जो कमु आहे, हेल्थ वर्करनि जो कमु आहे, सभिनी जो कमु आहे। पंहिंजे हिसे जो कमु कंदासीं, पंहिंजे ॻोठ लेवल ते कंदासीं, पंहिंजे तालके ते डिस्ट्रिक्ट लेवल ते कंदासीं, त डेफिनेटली असां ग़िज़ा जो जेको हिकिड़ी परसेंटेज आहे, जीअं असां स्टैंडिंग जी ॻाल्हि कयूं था त अञा ताईं जेका पोइ सर्वे में असां ॾिठीसीं त असां वटि जेका स्टैंडिंग हुई 49.5 हुई, जेका हाणे 45.5 आहे, असां तक़रीबन 5-6 सालनि में 4% घटि कई आहे। छो इन जो असरु इहो बि थियो आहे त जेका असांजो माउ जो पहिरियों खीर ऐं 6 महीननि ताईं खीर, ऐं पोइ वरी 2 सालनि ताईं कंटिन्यू खीर सां गॾु वरी नरम ठोस ग़िज़ा बि ज़रूरी आहे, त उहे उन में फ़र्क़ु आयो आहे, माण्हुनि जे रवैयनि में फ़र्क़ु आयो आहे। उन्हनि जॾहिं इहे शयूं वधायूं त डेफिनेटली थोरो स्टैंडिंग ते फ़र्क़ु आहे। ऐं जेके असांजा हाणे करंट प्रोग्राम हलनि था, उन में तक़रीबन असांजा जेके गवर्नमेंट जा हेल्थ डिपार्टमेंट सां गॾु जेको न्यूट्रिशन कंपोनेंट आहे, उन सां गॾु हिकिड़ा 7 ॿिया लाइन डिपार्टमेंट आहिनि, जेके सोशल प्रोटेक्शन आहे, एग्रीकल्चर आहे, फिशरीज़ आहे, लाइव स्टॉक आहे, ऐं एजुकेशन आहे, इहे 7-8 डिपार्टमेंट गॾु हाणे प्रोग्राम हलनि था त असांखे ग़िज़ाई कमी खे कहिड़े नमूने सां सभिनी खे घटाइजे त असांजो जेको मुस्तक़बिल जो ॿारु आहे, ग़िज़ाई कमी पूरी थिए, त उनजी जेका अॻिते हली प्रोडक्टिव थींदी, या कम जी परफॉर्मेंस थींदी, एजुकेशन में हुजे, स्पोर्ट्स में हुजे, या ॿी कंहिं फील्ड में हुजे, तो एज़ कंपेयर टू उन्हनि ॿारनि जी ग़िज़ाई कमी न हूंदी त परफॉर्मेंस सुठी हूंदी, छो उनजी प्रोडक्शन सुठी हूंदी, छो उनजो जेको ब्रेन डेवलपमेंट। कॉलर असां सां गॾु इजाज़त हुजे त वठी वठो, सवाल हूंदो उन्हनि जो। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम जी, वालेकुम सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? जी मां नसरीन थी ॻाल्हायां। जी अदी नसरीन, छा पुछणु चाहींदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब खां इहो पुछणु चाहींदसि, मुंहिंजो नंढड़ो आहे 2 महीननि जो। जी अदी।
वो थञ मां उनखे माना ढो नथो थिए, पोइ मथ जो खीर माना मजबूरन मूंखे विझणो थो पए ऐं ॾाढो रोए थो। उन जे बारे में पुछा करणी आहे त माना थञ वधाइण लाइ या उनखे खुराक छा खारायां, 2 महीननि जो आहे, या खीर कहिड़ो सुठो पीआरियां? सही सही, ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां त कुझु न पुछंदो? ठीकु आहे, सवाल सम्झी वियो? बिल्कुलु सर जी, अदी तव्हांखे जवाबु ॾियूं था। ठीकु आहे जी डॉक्टर साहब, छा चओ? अदी जी महिरबानी, तमामु सुठो, तमामु हिकिड़ो माना वैलिड क्वेश्चन जेको आहे सो पुछियो वियो आहे। पहिरियां त इहो आहे त माउ खे हमेशह इहो ड्रिज हूंदो आहे त पेट ॿार जो नथो भरिजे। एक्चुअली जेकॾहिं ॿारु 6 महीननि ताईं या जेकॾहिं नंढो आहे त उहो छा कंदो त तक़रीबन 10 खां 12 दफ़ा ॾींहं में या 24 कलाकनि में उनखे पीअणु लाज़मी आहे। सो ॾींहं में अगरि 6 दफ़ा पीअण त राति में बि 6 दफ़ा माउ खे बार बार उथी करे बि पीआरिणो आहे। अच्छा अच्छा, छो ॿारु थोरो पीअंदो पेट भरिजंदो, जीअं चयोसीं शुरू में मैदो हूंदो नंढो, सही सही, जेतिरो उन टाइम ते मैदो फुल थी वियो ॿारु छॾे ॾींदो, न पीअंदो, कैपेसिटी थोरी 2 कलाकनि खां पोइ वरी उनखे बुख लॻंदी। सही सही सही। सो माउ खे तंहिंजे करे माउ त हाणे माउ आहे, उनखे त उथणो आहे, त 10 अगरि 6 घंटा 6 दफ़ा 2 कलाकनि जे हिसाब सां ॾींहं जो पीआरे थी त ईअं राति जो बि पीआरिणो आहे। त तक़रीबन मिनिमम पीरियड इहो आहे त 10 खां 12, पोइ जेतिरो बि ॿारु उन खां वधीक बि पी सघे थो, डिपेंड थो करे उन ॿार ते। त उहो रोईंदो, माउ पीआरे ग़िज़ा, ऐं माउ खे इहो ख़्यालु कढणु खपे त को मुंहिंजे हिन जे खीर जो पेट नथो भरिजे। ॿार जो खीर जेको माउ पीआरींदी आहे, अगरि उनखे पीआरींदी रहे त उनजो पेट भरिजी वञे थो। पहिरियों ॿियो त इहो त हाणे खां इहो माउ जो खीर जेकर अचे थो त दॿे जो खीर तव्हांखे बिल्कुलु विसारणु खपे। जॾहिं माउ जो खीर अचे थो त दॿे जो त सोचणो बि न आहे। अच्छा, छो सिर्फ़ु ॻाल्हि दॿे जे हद ताईं न आहे। हिकु त महांगो खीर आहे, 1000 खां मथे, मां ॿुधायो नंढो दॿो वठंदासीं 1000 खां मथे आहे। ॿियो त जेको असां दॿे जे खीर सां फीडर में पीआरियूं था न, तव्हां केतिरो बि उनखे गरम पाणी सां धोईंदो, उन में जरासीम फिर मौजूदु रहंदा आहिनि। ऐं जॾहिं उहो जरासीम मौजूदु रहंदा आहिनि त उहो ॿारु अक्सर उन में दस्तनि जी बीमारी ऐं नमूनिया जी बार बार थींदी रहंदी आहे। ॿारु बीमार रहंदो आहे, बीमार रहंदो, खीर न पीअंदो, अॻिते हली इहो ग़िज़ाई कमी जो शिकार। सही सही, मतिलबु माउरूं इहो सम्झंदियूं आहिनि, इहो सम्झंदियूं आहिनि। सही सही। प्लस माउ खे खीर ईंदो, जीअं असां अॻु में ॻाल्हि कईसीं त जॾहिं माउ खीर पीआरे थी त माउ खे पंहिंजी ग़िज़ा जो बि ख़्यालु रखणु खपे। छा थींदो, अमूमन जेके वर्किंग वूमेन हूंदियूं या ॿिए वेचारियूं विंदू ॿनी में कमकार कंदियूं त पंहिंजी ग़िज़ा जो ख़्यालु न कंदियूं आहिनि, ऐं ॿार खे बि खीर पीआरींदियूं आहिनि। पंहिंजो ग़िज़ा जो बि ख़्यालु कनि, ॿार खे बि खणी वञनि, हर 2 घंटनि खां पोइ ॿार खे खीर पीआरींदियूं रहनि, ऐं कोशिशि कनि त दॿे वारो खीर ऐं फीडर खे बिल्कुलु हथ न लाहिनि। जेकॾहिं उहे पीआरींदियूं त ॿार जो उन ते असरु पवंदो, ॿारु बीमार थींदो, ऐं बीमार थींदो अॻिते हली पोइ ग़िज़ाई कमी जो शिकार बार बार थींदो रहंदो, त पोइ बचे जे लाइ नुक़सानु। सही सही सही। जेकॾहिं माना ॿारु बार बार रोए थो त इन जो मतिलबु आहे तव्हां खीर पीआरियो, ईअं न सम्झो त ॿार जो पेट माना भरिजे कोन थो ऐं तव्हां हर सोचो था हर पीआरण खां असां बची पऊं, ईअं न डॉक्टर साहब? जी जी बिल्कुलु। सो सही ॻाल्हि तव्हां फरमाई पए। सो इन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, ऐं ख़ासि तौर ते जेका ॿहिराड़ीअ वारी असांजी औरत आहे उनखे ख़ासि तौर ते असांखे आगाह करणो घुरिजे, ऐं शहर वारी औरत खे आगाह करणु घुरिजे। ऐं असांजूं जेकी माउरूं ॾिसनि थियूं या जेकी नानियूं मासियूं आहिनि उन्हनि खे बि चइजे त बाबा 6 महीननि ताईं सिर्फ़ु ॿार खे माउ जो खीर पीआरे। 6 महीननि खां पोइ जी जेका ग़िज़ा आहे, जेका ठोस ग़िज़ा, हल्की ग़िज़ा, उहा कहिड़ी कहिड़ी ॾियणु घुरिजे ॿार खे? अच्छा, हुन में 6 महीननि ताईं त असां सिर्फ़ु माउ ऐं माउ जो खीर पीआरीसीं। जीअं थोरो ॿारु वधंदो थो वञे 6 महीननि खां मथे, त माउ जो खीर कंटिन्यू पीआरिणो आहे, ज़रूरत मुताबिक़ जेतिरो ॿारु पी सघे थो। माउ जे खीर सां गॾु ग़िज़ा बि ॾियणी आहे। माउ जो खीर पी अथई, विच में अहिड़ो टाइम अची वियो, खीर पीअण खां पोइ वरी बुख लॻी, पोइ आहिस्ते आहिस्ते छा करे त उन में जेके नरम पटाटो करे मेश करे सफ़ा नरम, जीअं असां ॻोठनि में चमचे सां या कंहिंसां कंदा हुजो उहो करे, केलो हुजे उनखे सफ़ा नरम करे, उहो आहिस्ता आहिस्ता बिल्कुलु एतिरो हुजे सफ़ा पाणियाठ बि न हुजे, सफ़ा घाटो बि न हुजे, एतिरो हुजे जो हल्को, जीअं ॿार खे थोरो थोरो करे उहो शुरू कराइजे। जीअं 6, 7, 8 महीना हुजे त पोइ जेके असांजूं सब्जियूं आहिनि, गजर आहे, पटाटो आहे, पीज़ आहिनि, मटर, इहे जेके उन्हनि खे बॉइल कजनि, चांवरनि जो भत थियो, उन्हनि खे नरम करे सफ़ा, उहा ग़िज़ा आहिस्ता आहिस्ता जेके बि पोइ जीअं जीअं उमिरि सां 8, 9, 10 महीना ॾिसे त हाणे माउ खे ख़बर हूंदो आहे त मुंहिंजो बच्चो हिन प्लेट जो केतिरो हिसो केतिरा चमच खाई सघे थो, उहो थोरो 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 वधाईंदी वञे। उहा बि ग़िज़ा घर वारी, उन में कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, असांजूं जेके लिपिड जूं शयूं सभु आहिस्ता आहिस्ता थींदियूं। पर इनिशियली 7 महीना बिल्कुलु नरम मेश करे, 8, 9, 10 साल जो थींदो वेंदो मिक्स वेजिटेबल बॉइल करे नरम करे, उहे बि ज़रूरी आहिनि। त उनखे जीअं हिन ॿार जी उमिरि उहा हूंदी आहे त ज़बान खे जेकॾहिं असां उहो ज़ाइको न छकाईंदासीं, उहो वॾे हली उहो ॿार फ्रूट बि न खाईंदो, उहो सब्जी बि न खाईंदो। तंहिंजे करे ज़बान जे विच वारे या आख़िर वारे हिसे तूं चमचो रखणो हूंदो आहे, छो असांजा जेके टेस्ट वारा बड्स हूंदा आहिनि उनखे फील कंदा आहिनि उन टेस्ट खे। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो असांजे प्रोग्राम में। ॻाल्हियूं इलाही रहिजी वियूं, पर तव्हांखे बि काॾे वञिणो आहे, तव्हांजा लख थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, ख़ासि मौज़ूअ तव्हां ॻाल्हायो, माउ जी थञ जी अहमियत जे हवाले सां ॻाल्हायोसीं। तनवीर साईं, तव्हां असां सां आयो अञा,
प्रोग्राम बि अञा बरक़रार आहे, जारी रहंदो। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, तव्हां असां सां जुड़ियल रहिजो ऐं गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। थोरी देरि पहिरियां ख़ासि अहम मौज़ूअ ते तव्हां सां ॻाल्हाए चुकासीं। माउ जी थञ जी अहमियत, यकीनन तव्हां उन मां लाभ वरितो हूंदो ऐं ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त माउ जे खीर जी केतिरी अहमियत आहे। हाणे प्रोग्राम जो ॿियो हिसो असांजो शुरू थी चुको आहे ऐं ॿिए हिसे में वरी असां अॼुकल्ह जे नए जेका जदीद ईअं खणी चऊं त कारोबार जी ॻाल्हि कंदासीं ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू बि अॼुकल्ह फुर्त ऐं भड़ थी विया आहिनि ऐं उहे बि नाणो कमाइनि था, पैसा कमाइनि था, जेकी अणपढ़ियल माण्हू आहिनि। सची ॻाल्हि आहे, तव्हां सोचींदा हूंदो अणपढ़ियल माण्हू भला कीअं थो कमाए सघे, ऐं अणपढ़ियल माण्हू कमाइनि था सो बि माना को ॿाहिरि को माना ॿार वारो कमु नथा कनि, को वज़न वारो कमु नथा कनि, का ॻूण नथा खणनि, उस में न आहिनि बीठा, कंहिं फाइल ते साइन नथा कनि, ऑफिस नथा वञनि, घर वेठे इलाही सारो जेको आहे सो माना ईअं खणी चऊं त व्यूअरशिप बि हासिलु कनि था ऐं गॾो गॾु पैसा बि कमाइनि था। उहा आहे डिजिटल मार्केटिंग। डिजिटल मार्केटिंग छा आहे? घर वेठे तव्हां आसानी सां पंहिंजे कारोबार खे अॻिते कीअं था वधाए सघो ऐं घर वेठे कीअं पैसा कमाए सघो था, छा करे सघो था, सोशल नेटवर्क खे कीअं अॻिते आणे सघो था, सोशल मीडिया जो फ़ाइदो कीअं हासिलु करे सघो था। सोशल मीडिया सिर्फ़ु इहा न आहे त फेसबुक ते सॼो ॾींहुं पाण ॾिसूं था माण्हुनि जूं पोस्टूं लाइक कयोसीं, कमेंट्स कयोसीं, इन खां वधीक बि घणो कुझु करे सघिजे थो। इन बारे में तव्हां असांखे ॼाण हासिलु करणु घुरिजे ऐं तव्हां असांखे इल्मु हुजणु घुरिजे। ॿियनि मुल्कनि में माण्हू हर एप्लीकेशन मां पैसा कमाइनि था, माना जेका बि एप्लीकेशन यूज़ कनि था, जेको बि ईअं खणी चऊं त ख़ासि तौर ते जेका बि साइट यूज़ कनि था उन मां पैसा कमाइनि था। असां कीअं कमाए सघूं था? असां घर वेठे कीअं अमीर थी सघूं था? अमीर न थियूं त भला पंहिंजो गुज़ारो कीअं करे सघूं था? इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां सां गॾु आहे मोहतरम साईं CEO आहिनि प्लान बी मार्केटिंग जा ऐं 4 एवार्ड बि पाकिस्तान में उन्होंने खया आहिनि। भलीकार चऊं था अदनान शेख साहब के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शेख साहब कैसे हैं? ठीक है, अल्लाह का शुक्र है। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। पहले भी आए थे, बहुत सारी बातें रह गई थी, आज करेंगे इंशाल्लाह। लेकिन सबसे पहले आप थके हुए आए हैं तो आपको एक अच्छा सा सॉन्ग सुनाते हैं। क्या कहने? बहुत बहुत शुक्रिया साईं, वाह वाह कजो साईं। तनवीर साहब असां सां गॾु आहे। जी साईं। मुझे बारे में ओ साईं, मुझे बारे में ओ साईं, छा तो भाई, छा तो भाई, छा तो भाई, छा तो भाई, मुझे बारे में ओ साईं, मुझे बारे में ओ साईं, छा तो भाई, छा तो भाई, छा तो भाई, छा तो भाई। तोखा हिकिड़ो ॾींहुं छॾियां थो, ॾींहुं उन्हीअ खे साल चवां थो। हो तोखा हिकिड़ो ॾींहुं छॾियां थो, ॾींहुं उन्हीअ खे साल चवां थो। पर जे विछड़ी वरिहल छाई, पर जे विछड़ी वरिहल छाई, छा थो भाई, छा थो भाई, छा थो भाई, छा थो भाई, मुझे बारे में ओ साईं, छा थो भाई, छा थो भाई। तुझे दर्शन लाए सिकां थो, लख शुक्राना मूं ॾिसां थो। हो तुझे दर्शन लाए सिकां थो, लख शुक्राना मूं ॾिसां थो। पर
जे पंहिंजीअ छाती लाई पर जे पंहिंजीअ छाती लाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई गैरन सां गॾु जानी तुंहिंजी जान जले थी जानी मुंहिंजी ओ गैरन सां गॾु जानी तुंहिंजी जान जले थी जानी मुंहिंजी पर जे दिन जो खाई पाई पर जे दिन जो खाई पाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई वाक़ुफ़ आओ उस्ताद बुखारी तो फरमाए दिलड़ी ठारी ओ वाक़ुफ़ आओ उस्ताद बुखारी तो फरमाए दिलड़ी ठारी पर जे मुँह जो यार सदाई पर जे मुँह जो यार सदाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई छा थो भाई मुंहिंजे बारे में ओ साईं मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई 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 वाह दा तनवीर वाह असां तुंहिंजे बारे में चऊं था तूं माण्हू सुठो आहे भलो आहे असां त इहो था पायूं अरे भलनि सां वेठा आहियूं साईं वॾी महिरबानी ॾाढो सुठो कलाम ॿुधायो तव्हां वाह 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 अदनन भाई कैसे कोई अनपढ़ बंदा मार्केटिंग कर सकता है डिजिटल थोड़ा सा बता दें क्योंकि ये बहुत मतलब अहम मौजू है ये भी जी हाँ बिल्कुल बिल्कुल देखें सबसे पहले मेरा तो तारुफ अलहमदुलिल्लाह आपने करवाया है थोड़ा सा मैं थोड़ा सा इसके अंदर इन्हेंस करना चाहूँगा कि फेडरेशन हाउस का मैं मेंबर हूँ जिसके अंदर हम सस्टेनेबल गोल्स के बारे में काम कर रहे हैं 17 गोल्स हैं इसके अंदर ज़ाहिर एजुकेशन है हेल्थ है और भी दूसरे सारे ज़िंदगी के जितने शोबाजात हैं तमाम उसके अंदर हैं हम जो काम कर रहे हैं वो एजुकेशन पे काम कर रहे हैं अच्छा एजुकेशन पे क्या होता है कि आप ज़्यादातर देखेंगे जो एनजीओ काम कर रहे हैं वो ये है कि बच्चों को स्कूल लेके जाना बच्चों को पढ़ाना उनकी फ़ीस उनके मामला लेकिन मेरी सबसे ज़्यादा जो तरजीह है मैं जिस पे सबसे ज़्यादा फोकस कर रहा हूँ वो ये है कि जो बच्चे बड़े हो चुके हैं जवान हो चुके हैं अच्छा बड़े हो गए और वो उनके पास जिम्मेदारियाँ आ गई हैं घर की सही और उनके पास तालीम नहीं है तो वो क्या करें जॉब भी मिलती है तो उनको इसी कैटेगरी भी मिलती है उनकी सलाहियतों के हिसाब से मिल रही है और शायद इतना नहीं मिल रहा होता जिससे वो अपना घर का गुजारा है दूसरे मामला को चला सही हमारा फोकस पे है कि उनको एजुकेट किया जाए देखें यही लोग हमारे मुस्तकबिल है हमारे मुल्क सही जब ये एजुकेट होंगे काम करेंगे अपने आप को बूस्ट करेंगे तो मुल्क खुशहाल होगा सही तो जो लिटरेट है जो बेचारा पढ़ा लिखा नहीं है तो वो भी रोज़गार भी हासिल कर सकता है जॉब भी हासिल कर सकता है रोज़गार से मुराद ये है कि बिजनेस भी कर सकता है उसको कहीं जॉब करने की ज़रूरत नहीं है मिसाल के तौर पे शायद मैं ऐसा एक शख्स है जो जिसने शायद स्कूल भी नहीं गया सही अब वो किस तरह इस पर डिजिटल मार्केटिंग पे रहते हुए उसके अंदर किस तरह अच्छी सही अच्छी अर्निंग कर ले बिल्कुल बहुत अच्छी है मैं समझता हूँ कि ट्रेडिशनल जो लोग अर्निंग कर रहे होते हैं अच्छी कंपनी में मुलाजिम होते हैं गवर्नमेंट जॉब कर रहे होते हैं उनसे ज़्यादा अच्छी अर्निंग कर ले अच्छा सही होता है कि आप गूगल का इस्तेमाल करें गूगल इस वक्त दुनिया के अंदर
क्या कुछ नहीं है उसके अंदर। सही सही। आप गूगल पे जाएं, सर्वे रिपोर्ट सर्च करें, सर्वे रिपोर्ट गूगल की तरफ से आ जाती है। अब मैं एक शख्स हूँ, मैं लिटरेट हूँ, मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, मेरे पास एक सर्वे रिपोर्ट आ जाती है, उसके अंदर मैं साइन अप हो जाता हूँ और होने के बाद वो मुझसे कुछ सवाल करता है। होता ये कि गूगल के पास एक कंपनी रजिस्टर्ड होती है। सही। मिसाल के तौर पर कोई मोबाइल कंपनी है, वो आती है और वो कहती है कि मुझे एक और प्रोडक्ट लॉन्च करना है, उससे पहले मैं चाहता हूँ कि सर्वे मुझे मिल जाए कि लोग जो मोबाइल यूज़ कर रहे हैं, जो प्रोडक्ट यूज़ कर रहे हैं, जो मॉडल यूज़ कर रहे हैं, उसकी वजह क्या है। सही सही सही। तो उसके अंदर एक फॉर्म खुलेगा, पूछेंगे आप मोबाइल यूज़ करते हैं, आपको सिंपल बताना हाँ यस यस। कौन सा इस्तेमाल करते हैं, सैमसंग, कौन सा गैलेक्सी, अच्छा कितनी मालियत का है, इतनी मालियत का है, सारे मामला वो उन्होंने आपसे सवालात ले लिए। अब उनके पास आपने एक फॉर्म फिल करा, उसके ऊपर आपको $5 मिल जाते हैं, $3 भी मिल जाते हैं। अच्छा अच्छा। और कितनी देर के अंदर फॉर्म फिल होता है, ज़्यादा से ज़्यादा 10 मिनट के अंदर। सही सही सही। कुछ फॉर्म ऐसे भी होते हैं जिसमें आधा घंटा लग जाता है, उसके अंदर आपको $10 भी मिल रहे होते हैं। अच्छा अच्छा। तो आप लगा लीजिए अगर 2 घंटे भी आप वर्क करते हैं, सही सही, तो सही। आप कम से कम मतलब ऐसी वेबसाइट्स पे जाके, बिल्कुल वेबसाइट्स के अलावा गूगल की अपनी साइट्स है ना, अच्छा अच्छा, उस पर आप जाके काम कर सकते हैं। तो आपकी अगर तालीम का एजुकेशन का मसला है, अगर कोई पढ़ा लिखा है तो इंग्लिश में भी जा सकता है, अपनी जुबान सेलेक्ट कर लें। सही। सिंधी में देना चाहते हैं, उर्दू में देना चाहते हैं, पश्तो में बात करना चाहते हैं, जिस जुबान में देना चाहते हैं आप आसानी बहुत कर लें। लेकिन वो बंदा पढ़ा लिखा नहीं है तो उसका कोई बैंक अकाउंट भी नहीं होगा। नहीं, वो इसके लिए तो आपका एक अकाउंट अलग से बन जाता है, इजी पैसे के साथ अकाउंट मर्ज हो जाता है। अच्छा अच्छा। और उसके अंदर वो ट्रांसफर होना। सही, मतलब इजी पैसा की सहूलत भी है। बिल्कुल, ये भी सब कुछ। वाह जी वाह वाह। मतलब ये क्या सर्च करना पड़ेगा सबसे पहले? ये तो बड़ी अहम बात आपने बता दी कि भाई घर बैठे कुछ ना करें, कोई फॉर्म फिल करें। गूगल के ऊपर जाएं, गूगल में जब आप सर्च करते हैं उसके बाद लिखे सर्वे रिपोर्ट। सर्वे रिपोर्ट लिखें। सर्वे रिपोर्ट लिखें और सर्वे रिपोर्ट करने के बाद वो आपके सामने 3 ऑप्शन दे देता है। अच्छा अच्छा। उसमें से पहले ऑप्शन को चूज करें और उसके अंदर रजिस्टर्ड हो जाएं, अपना पूरी डिटेल दें। पहली जो आप फॉर्म फिल करेंगे उसकी कोई चार्जेस नहीं देगा आपको गूगल। अच्छा अच्छा। सारी बात एक प्रैक्टिस होती है और एक उसको मिल जाता है। सही। उसके बाद फिर वो आप उस पर काम करते हैं डेली बेसिस पे। और गूगल के इसमें ये भी नहीं कि पैसे मिलेंगे या नहीं मिलेंगे। अच्छा, रोजाना की बुनियाद पे अलग सर्वे होती है या एक मरतबा ही वो? नहीं, एक हो गया ना। अब आपने रिपोर्ट ओके कर दिया, सबमिट कर दिया, उसके बाद एक और रिपोर्ट आ जाएगी। वो हो सकता है कोई क्रीम के मुतालिक हो सकता है कोई सूट के मुतालिक हो सकता है फैशन के हवाले से हो, कोई भी प्रोडक्ट के हवाले। जैसे अभी मुझसे पहले जो डॉक्टर साहब आए हुए थे तो मिल्क के ऊपर बात कर रहे थे, तो उससे रिलेटेड कोई भी चीज़ से आप सवाल लिए जा सकते हैं। उससे होता ही ये अरशद भाई कि मैं अगर कोई प्रोडक्ट लॉन्च कर रहा हूँ तो मुझे पता है कि सबसे ज़्यादा एक मॉडल है वो यूज़ ज़्यादा हो रहा है, उसकी क्या वजह है, लोग उसको क्यों यूज़ कर रहे हैं, या लोग क्या चाहते हैं कि आगे नेक्स्ट मॉडल में क्या होता है। सब चीज़ें देखते हैं, फिर उसको देखते हुए मद्देनजर रखते हुए प्रोडक्ट को लॉन्च किया जाता है ताकि वो फ्लॉप होने के चांसेस बहुत कम हो जाते हैं। सही 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 सही। ला के उसके बाद तजुर्बा करना उससे बेहतर है तजुर्बा पहले कर ली जाए, फिर उसके बाद फिर सही सही। मतलब ये तो जिस तरह से लोग पेज वगैरह बनाते हैं तो वहाँ पर भी अर्निंग पता नहीं होती है, पाकिस्तान में तो नहीं हो रही, दूसरे ममालिक में हो रही है, तो उससे आसान तरीका ये आपने बता दिया कि भाई अपने घर बैठे ये तरीका कर सकते हैं। मतलब कारोबार को कैसे फ़रोग दे सकते हैं? बिल्कुल। अगर कारोबार कोई कर रहा हो तो वो सोशल नेटवर्क, सोशल मार्केटिंग में किस तरह से अपने कारोबार को? बहुत आसान है। मैं चाहूँगा मैं आपके प्रोग्राम में आऊँ, बहुत अच्छी खासी हमारी बात होती है, मुझे बहुत मज़ा भी बहुत आया। सही। और मैंने कई प्रोग्राम में मैं हर वीकली वो प्रोग्राम कर रहा हूँ, लेकिन जब मुझे पता चला कि मैं आज यहाँ इन्वाइटेड है, आप यकीन करें बाखुदा मैं सोया नहीं हूँ यार, क्योंकि मैं 4 साढ़े 4 बजे तक तो काम कर रहा होता हूँ, मैं सोना नहीं है बस फिर। तो मैं खुद वैसे भी आपको बहुत लाइक करता हूँ। थैंक यू सर, थैंक यू। तो देखें उसमें एक एग्जाम्पल दे रहा हूँ तो उसको आप समझिएगा। मिसाल के तौर पे आप एक दुकानदार हैं, आउटडोर काम कर भी सकते हैं, इंडोर भी काम कर सकते हैं। आउटडोर में भी डिजिटल मार्केटिंग को अप्लाई कर सकते हैं। अच्छा अच्छा। मिसाल के तौर पे मैं हूँ, मैं आपके पास आता हूँ जी, अस्सलाम वालेकुम शाह साहब, कैसे हैं, खैरियत से हैं? आपकी शॉप माशाल्लाह से बड़ी ज़बरदस्त डिजिटल आउटलेट बनाई हुई है, इसमें क्या है? तो पता चला गिलासेस हैं। कितनी गिलासेस हैं, कितनी वैराइटीज़ हैं आपके पास? तो आप बताएंगे ये 15 वैराइटीज़ हैं, 25 हैं, 30 एक लिमिट होगी ना आपकी। सही। अच्छा, वो 30 जो प्रोडक्ट हैं या वैराइटीज़ हैं उसके बाद आपकी इन्वेस्टमेंट हुई है। सही। वो जिस शॉप के अंदर मैं इन हुआ वो जहाँ बैठे हुए हैं, तो वहाँ जहाँ आप जिस शॉप के अंदर आपसे मेरी बात हो रही है वो शॉप या तो रेंट के ऊपर है या आपने परचेज की हुई है। सही। अगर परचेज करी तो उसमें भी इन्वेस्टमेंट का फैक्टर है। अगर रेंट के ऊपर तो ये महीने का आपके साथ एक लग चुका है। सही। अच्छा, 1 या 2 लोगों को आपने सेल्समैन को भी हायर किया हुआ है, फिर मेंटेनेंस का मामला, तो पता चला 50 से 60 हज़ार नॉर्मल कराची के अंदर एक शॉप की रेंट है, उसके अखराजात हैं। सही। तो साल के ये हो जाते हैं मेरे ख्याल से 50,000 के हिसाब से 6 लाख रुपए हो जाते हैं। सही। तो 6 लाख रुपए पूरे साल के अंदर। 50,000 तो कम बताए, लाखों का किराया। हाँ, मैं कम से कम भी बता रहा हूँ। तो अब मैं आपसे ये पूछ रहा हूँ कि वैराइटीज़ कितनी आप कह रहे हैं मेरे पास तो 15 वैराइटीज़ है, 50 वैराइटीज़ है, बस एक लिमिट है। मैं आपको ये ऑफर कर रहा हूँ कि देखें अरशद भाई, मैं आपको एक डिजिटल आउटलेट बना के दे रहा हूँ, उसके अंदर आपके पास 10 वैराइटीज़ है ना, 10 नहीं होंगी, 5,000 वैराइटीज़ होंगी। अच्छा,
ठीक है, इसके अंदर जो आपने 10 या 15 या 50 वैरायटी जो लेकर आए हैं, ये ज़ाहिर बात है आपने इन्वेस्टमेंट किया ना। मेरे पास तो 500 से ज़्यादा लेके 5000 या अनलिमिटेड प्रोडक्ट्स होंगे, उसमें कोई इन्वेस्टमेंट नहीं है आपकी, सिर्फ फोटोज रखने, फोटोज रखे हैं बस। सही, हाँ ठीक है, इसमें तो आपकी अच्छा आपके पास जो कस्टमर आ रहा है डेली बेसिस पे कितना आ रहा है, आप बुलाएंगे 10 आ रहे हैं, 15 आ रहे हैं। अब तो कोरोना का मामला है, अगर 50 आते तो अब तो 10 आएंगे। तो आप फर्स्ट करें 50 भी ले लें तो महीने के कम से कम 300 लोग आपके पास आ रहे हैं। सही। डिजिटल आउटलेट पर अगर आप आ जाते हैं तो वो सिर्फ गुलशन में, अगर आप गुलशन इकबाल में हैं तो सराउंड के अंदर ही लोग आएंगे ना आपके पास, तो नॉर्थ से डिफेंस से तो नहीं आएगा आपके सही पास। बात है। लेकिन अगर आप डिजिटल आउटलेट पर आ जाते हैं तो वो आउटलेट सिर्फ कराची नहीं, गुलशन इकबाल नहीं, कराची नहीं, पूरा पाकिस्तान के अंदर विजिबल हो रहा है। और एक दिन के अंदर हज़ारों की तादाद में विजिटर आपके पास आ रहे हैं। सही। अच्छा, विजिटर भी कौन से आ रहे हैं, वो नहीं सिर्फ जो विंडो शॉपिंग करते हैं, जिन्हें आपकी प्रोडक्ट लेनी है वो सर्च कर रहे हैं गूगल पे और गूगल उनको डाइवर्ट कर रहा है सही आपके पेज के। सही। और जब 5000 लोग, अब 50 लोग अगर डेली एक दिन में विजिट कर रहे हैं तो ये तो दुकानदार बता सकते हैं कि 50 लोग विजिट कर रहे हैं तो 5 लोग ले लेते हैं मुझसे। सही। तो अगर इस कैलकुलेशन पे अगर हम चलें तो अगर 1000 लोग भी अगर डेली का विजिट कर रहा है तो इसका मतलब ये है कि आपकी तो सेल 3 गुना इंक्रीज हो चुकी है। अच्छा, यहाँ पर ये है कि आपको सेल्समैन की ज़रूरत है, आपकी एक टाइमिंग है, आप 9 बजे 10 बजे 11 बजे आते हैं। सही। और रात को 10 बजे, अब तो 6 बजे से पहले आप चले जाते हैं, वहाँ तो आप घर में सो रहे हैं, आपकी आउटलेट खुली हुई है और उस पर लोग ऑर्डर बुक कर रहे हैं। सही ना। तो हैदराबाद से कर रहा है, इस्लामाबाद से कर रहा है, आपको कोई चीज़ देने की जरूरत भी नहीं है। अब उसने ऑर्डर किया, 3 दिन से 4 दिन का टाइम होता है, आपकी जो प्रोडक्ट है, जो वेंडर्स बने हैं वो खुद ही वहाँ डिलीवर कर देते हैं आपकी चीज़। अगर आपके पास अपनी प्रोडक्ट है तो आप भी उसको डिस्पैच कर सकते हैं, अगर वो जो चाहिए तो वो मतलब ले सकता है वो। अब मुझे एक बात बताइए इरशाद भाई। सही। ये मैंने आपको ये बात आपको बताऊंगा लेकिन एक ब्रेक के बाद, जो पूछना है आपको पूछिए मुझसे। एक छोटा सा वक्फा ले लेते नंढी साई वठूं था वञो केॾा में ही भी तमामु घणो अहम मौज़ू आहे। असां इन मां बि फ़ाइदो वठी सघूं था, घर वेठे माना सुम्ही करे माना तव्हां कारोबार करे सघो था। माना निंड पिया वठो, सुबुह जो उथो, तव्हांखे तमामु घणा ऑर्डर्स मिली वेंदा ऐं तव्हां उहे उन्हनि ताईं पहुचाए सघो था। इन में वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां इन्वेस्ट बि न कयो, ख़ाली तस्वीरूं जेके बि शयूं तव्हां खपाइणु चाहियो था उहे तस्वीरूं रखी छॾियो ऐं उहे पोइ तव्हां परचेज़ करे कंहिं ॿिए दुकान तां वरी तव्हां फॉरवर्ड करे सघो था उन्हनि ताईं जेकी ग्राहक तव्हांखे इनबॉक्स कनि था। नंढी साई वठूं था, वञो केॾा में असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। डिजिटल मार्केटिंग जे बारे में तव्हांखे ॼाण ॾियूं था। असां मोज़िज़ दोस्त गॾु आहे, CEO आहिनि प्लान बी मार्केटिंग जा 4 एवार्ड पाकिस्तान में उन्होंने आहिनि। अदनान शेख साहब, ये 4 एवार्ड आपको किस हवाले से मिले ये भी बता दें। जी, सबसे पहले तो मैं जहाँ से हमारा रुका था वो बात कंटिन्यू करें। सही बात है। अब मैं आपके पास आया, सही, हाँ वो बात मुझसे पूछ रहे थे कुछ। आप शॉपकीपर हैं और मैंने कहा कि देखिए पूरे साल के अंदर आपकी आउटलेट हम बना के दे रहे हैं, यहाँ तो आपके 6 लाख रुपए साल के खर्च हो रहे हैं, हम आपसे 10,000 रुपये लेंगे पूरे साल के, तो क्या मैं आपकी आउटलेट बुक कर दूं तो आपको क्या लगता है वो हमारे साथ काम करेगा या नहीं करेगा? सही सही सही। तो ये मुझे प्रेजेंटेशन जो मैंने दी मेरे ख्याल से 5 मिनट की थी। सही सही। तो अगर एक दिन के अंदर मैं 10 लोगों से जाके विजिट करता हूँ तो आपको क्या लगता है कितने लोगों से वो आउटलेट हमें पता है ना? लेकिन अगर हम 5 लोगों का भी अंदाजा हाफ भी कर लें तो 50,000 का काम हो गया डेली का। और कितनी देर लगेगी? ज़्यादा 1 घंटा या 1.5 घंटा। सही सही। अगर फर्स्ट करें कि पूरा 4-5 घंटे हम काम करें, लोगों से मीटिंग करें, तो आप समझ लो कि एक दिन की अर्निंग कहाँ पर है। मैंने आपको शायद शुरू में कहा था कि लोग जो गवर्नमेंट जॉब भी कर रहे हैं तो उनकी महीने की जो तनख्वाह है वो आप एक दिन के अंदर या एक हफ्ते के अंदर सही सही दिमाग होना चाहिए, दिमाग होना चाहिए, सही सही, यूटिलाइजेशन अच्छी होना चाहिए। सही सही। ये अवार्ड किस हवाले से मिले आपको? CSR अवार्ड है, सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अवार्ड। अच्छा अच्छा। तो एनजीओ के हवाले से आप काम करते हैं तो हर एनजीओ के लिए जो कॉर्पोरेट कंपनीज होती है उनके पास एक फंड्स होता है जिसे कहते हैं CSR फंड्स ना, जो कि हर कंपनी को देना होता है। इसी बिहाफ पे जो एनजीओ होती हैं वो दूसरों की मदद कर सकती हैं। सही सही। ये रिस्पॉन्सिबिलिटी होती है आप कंपनीज के ऊपर ना। सही सही। तो ये जाहिर बात है एनजीओ की जो पेजेस होते हैं हम उसको रन कर रहे होते हैं, उनकी अच्छी परफॉर्मेंस होती है तो उसके बिहार पे हमें फिर अवार्ड मिलता है। सही सही सही। अच्छा, ये जो आपने बताया पेजेस या आउटलेट वगैरह के हवाले से, तो ये अगर पेज बना लिया किसी ने, किसी भी कारोबार के हवाले से पेज बना लिया, लेकिन वो पेज फेमस ही नहीं है, तो किस तरह से वो लोग उस पेज पे आएंगे, कैसे विजिट करेंगे? क्योंकि फेमस होना भी लाजमी है, लाइक्स आएंगे, फॉलोअर बढ़ेंगे तो ही कारोबार बढ़ेगा। ये फॉलोअर बढ़ाने के लिए क्या करना चाहिए? देखिए, फॉलोअर्स बढ़ाने के लिए आपको एक सबसे पहले तो आपको एक कैटेगरी चूज़ करना पड़ती है। आपकी कैटेगरी नेचर ऑफ बिजनेस क्या है ना। अच्छा। उस बिजनेस के नेचर के साथ रहते हुए वहाँ का जो कंटेंट है, वहाँ के जो लोग ऑडियंस है, उस ऑडियंस के अंदर आपको
वर्क करना होता है। मैं एग्जांपल आपको देता हूँ, बड़ा आसान। सोशल मीडिया पर आप जाते हैं, मिसाल के तौर पे सिंगर हैं हमारे तैमूर, तनवीर भाई बहुत अच्छे सिंगर हैं। थोड़ा सा यहाँ से भी बता दूं कि लोग सोशल मीडिया पर अगर ये अच्छी सिंगिंग करते हैं, अभी हमने 3 मिनट की इनकी सिंगिंग सुनी, अगर ये सोशल मीडिया पर अपना पेज बनाते हैं या यूट्यूब पे चैनल बनाते हैं तो इनको ये उस पर भी अर्निंग कर सकते हैं। लोग सॉन्ग सुन रहे हैं इनका, लेकिन उस पर भी ये अर्निंग कर रहे हैं, क्योंकि लोग एडवर्टीजमेंट फैक्टर लगा देते हैं। अच्छा, पेज का मैं आपको बता रहा था, पेज का ये होता है कि मिसाल के तौर पर ये सिंगर हैं, तो इन्होंने अपनी एक पोस्ट लगाई और ये चाहते हैं कि बहुत अच्छे फॉलोवर्स आ जाए मेरे पास, तो जाहिर बात है वो अगर पेज बनाया हुआ आपने तो लाइक्स आपकी बढ़ेंगे। तो अभी तो आपने पोस्ट लगा दी, लेकिन आप क्या करेंगे, आप सिंगर्स को तलाश करेंगे फेसबुक पे, और जो सिंगर्स हैं। अच्छा। आप देखेंगे मिसाल के तौर पे जहांगीर साहब हैं, उनको पता चला 25,000 लोगों ने लाइक किया हुआ है, किसी ने 3 लाख लोगों ने लाइक किया हुआ है, किसी ने 50 लोगों ने लाइक किया हुआ है, किसी ने 5 को भी। आप 5 वालों को छोड़ दें, हज़ारों में जो काम कर रहे हैं, जिनकी लाइक्स उन पर चाहें आप, सही, ठीक है, उनको आप क्लिक करें जो लाइक्स होती हैं। 80% लोगों को चीज़ों का भी नहीं मालूम, अगर पता भी है तो वो करते नहीं है। लाइक्स जो लिखी आ रही है, उस लाइक पे जैसे आप क्लिक करेंगे तो जिन्होंने लाइक्स किए उनके टाइमलाइंस खुलना शुरू हो जाएगी। अच्छा, लाइक पे क्लिक करेंगे तो लाइक हो जाएगा ना, वो आ जाएंगे, फॉलोअर भी आ जाएंगे। हाँ, लाइक हो जाएगा, लाइक के साथ आ जाता है ना 5,000 लोगों ने लाइक किया हुआ है, वो जो 50,000 लिखा होता है, 500 लिखा होता है, उस पर क्लिक करें आप। सही सही, उस पर क्लिक करते ही एक टाइमलाइन लिस्ट खुल जाती है। अब इनको ऑडियंस वो चाहिए जो लवर, म्यूज़िक लवर्स हो ना, तो वो तो ऑलरेडी आपको किसी और के पेज से मिल गए। आपने वहाँ जाके उनकी टाइमलाइन खोलनी है और अपना पेज का लिंक उनको सबमिट करना है, 1 रुपया खर्च, मतलब इनबॉक्स करना है, इनबॉक्स करना है। अच्छा अच्छा, जिन्होंने लाइक किया हुआ है उनका पेज क्या आपका नहीं है, लेकिन वो क्योंकि अगर वो ये कोई और कैटेगरी, बहुत सारे लोग ऐसे भी मैंने देखे कि भाई किसी मशहूर पेज पे चले गए, वहाँ पर कमेंट में अपनी लिंक दे दी। हाँ, मगर वो तो हाँ, लेकिन ये अगर एथिकल देखा जाए तो ये गलत है। अच्छा, ये बिल्कुल ऐसी है कि किसी घर में बगैर नोट करे आप चले आ रहे हैं, ठीक है, वो तो मैसेज है, मैसेज तो दिया हुआ है ना, नोट तो आपने दे दिया, वो तो मेरी जवाबदीद के ऊपर है कि मैं उसको क्लिक करूँ, फिर उसको देखूँ, अगर देखूँ तो मेरी पसंद है, मैं उसको लाइक कर रहा हूँ या नहीं कर रहा। ये तो तरीकाकार है कि वो खुद ऑप्शन फेसबुक ने दिया, लेकिन किसी के कमेंट्स के अंदर जाके आप अपने लिंक शेयर करते हैं तो ये बड़ा सस्ती वर्क है और आपकी कैपेबिलिटी के ऊपर बड़ा फ़र्क आ जाता है। एथिकल बड़ा गलत है। सही। दूसरी बात है, और भी बहुत सारे तरीके, लिंक बिल्डिंग है, बुक मार्किंग है, हैशटैगिंग है। अच्छा। हैशटैग जरूर किया करें, जब भी कोई पोस्ट करें हैशटैग भी जरूर करें। अच्छा। मिसाल के तौर पर उससे क्या होता है हैशटैग से, मतलब सर्चिंग में आ जाता है बंदा? जी, एक कम्युनिटी होती है, उसके अंदर आप फॉलो कर जाते हैं। मिसाल के तौर पर एग्जाम्पल देता हूँ, मैं इरशाद भाई से इस वक्त मुखातिब हूँ। इरशाद भाई जो हैं सलाम टीवी के होस्ट है माशाल्लाह। अब जब उनकी कोई पोस्ट लगेगी तो इरशाद जागरानी वो तो लिखूंगा, लेकिन सलाम सिंध लिखूंगा, ये भी स्पेसिफिक हो जाएंगे। लेकिन जब मैं ये लिखूंगा कि सोशल मीडिया मार्केटिंग, क्योंकि मैं आपके पास आया हूँ ना, कि जब मैं पोस्ट लगाऊंगा तो मैं सोशल मीडिया को हैशटैग करूंगा। आप देखिएगा जैसे ही सोशल मीडिया लिखूंगा तो उस पर क्लिक करेंगे तो सोशल मीडिया से पूरी दुनिया के अंदर जो लोग पोस्टें लगा रहे हैं, जिन्होंने सोशल मीडिया का इस्तेमाल किया, उस कम्युनिटी में आप शामिल हो गए, उसमें हज़ारों की तादाद में लोग हैं। अच्छा। तो आपकी पेज की विजिबिलिटी बढ़ गई। सही सही। तो ऑटोमेटिकली आपके फॉलोवर्स भी आपके बढ़ जाएंगे, लाइक भी बढ़ जाएंगी। आप सिर्फ पेज पे लगाते हैं, पेज पे अगर 4,000 लोग हैं वही लोग देख रहे हैं, लेकिन अगर आप ये हैशटैग बुक मार्किंग करते हैं तो इसका बड़ा दखल है। सही। और सबसे अहम चीज़ है कि जब आप कोई पोस्ट लगाते हैं तो होता ही है कि 99% बड़ी, क्योंकि लाइव जा रहा हूँ, बहुत सारे लोग सुनते हैं, बड़ी जिम्मेदारी के साथ कह रहा हूँ, 99% मुझे ऐसे लोग मिले हैं जो पोस्ट डिज़ाइन करते हैं, तस्वीर बनाते हैं और लगा देते हैं। सही सही। आज तक किसी को पूछो कि उनको पता ही नहीं कि फेसबुक के अंदर एक ऑप्शन है कि अगर आप जो लगाना चाहते हैं पहले आप फेसबुक से पता कर लें कि क्या ये सही है। मिसाल के तौर पे मैं आपके साथ तस्वीर बनाता हूँ तो तस्वीर में आप खड़े हैं और मैं खड़ा हुआ हूँ, तो ना इसमें क्या ऐसी बात है जो फेसबुक मना कर सकता है। लेकिन हो सकता है कि शायद कलर्स पीछे इतने शार्प आ रहे हैं जिसकी वजह से जो हमारी जो तस्वीर वो अपीलिंग नहीं कर रही है। अच्छा। डिस्टर्ब हो रही है। अच्छा। तो ये इसलिए कि जो ऑडियंस है वो परेशान हो रहे हैं, वो कंफर्टेबल फील नहीं कर रहे, तो वो क्या करेंगे, वो आगे स्किप करके आगे चले जाएंगे। अच्छा। तो कलर का बड़ा दखल है। सही सही। तो हम जो पोस्ट बनाते हैं तो उसमें देखते हैं कलर शार्प आ रहा है, बोलता नहीं यार 100 आएगा, तो हम क्या करते हैं पीछे से एडिटिंग करके उसका कलर को डिम करते हैं या ब्लर कर देते हैं, डार्क कर देते हैं, ब्लर कर देते हैं, अपनी तस्वीर को थोड़ा सा लाइट कर लेते हैं एडिटिंग करके, तो फिर वो बोलता है जी ओके ये एक्सीलेंट है। तो फिर देखें जो रिजल्ट जो 20% आना था वो 100% पे चला। सही 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 सही। तनवीर साईं, तव्हां माशाल्लाह सिंगिंग भी ॾाढी सुठी था कयो, पर इहो ॿुधायो त एॾा एंटिक क़िस्म जा गाना करूं था, हाणे इहो माना हिकिड़ो वॾो इहो बि कमु आहे ख़ासि तौर ते फ़नकारनि जे लाइ। ॿई जेकी तव्हां कलाम ॻाया ॿनी धुनूं ॾाढियूं भलियूं हुयूं ऐं हुयूं त पाकिस्तानी धुनूं, पर इन ते कमु करण बि दिमाग़ जो कमु आहे। इहो कीअं कंदा आहियो? कोई सिलेक्शन जे लाइ ख़ासि माण्हू आहे या पंहिंजो दिमाग़ थो कमु करे? असल में पंहिंजी पसंदि बि कुझु अहिड़ी आहे। हा। शौक़ु क़िस्म जे छो त माहौल त ॿुटल ते लही रहियो आहे, उन हवाले सां कुझु
टिपिकल धुनूं खणी करे ऐं पहिरियां जेकी शुरूआत असां कईसीं हुन में काफ़ी असां मज़ाया धुनूं ॾिनियूंसीं। हाणे वरी कुझु वरी उस्ताद बुखारी जी शाइरी वरी अहिड़े क़िस्म जी आहे, सही हुनखे इन रंग में ठाहिण सां आया वधीक निखार थो। भले साईं जीअं ॻाल्हि थो करे, को पेज वग़ैरह ठाहियो अथव, ॾाढी सुठी सिंगिंग कयो था। अॼुकल्ह सोशल मीडिया जो वॾो कमु आहे, माण्हुनि ताईं जल्दी पहुचे थो फ़नकार। सोशल मीडिया में फेसबुक जॾहिं खां आयो आहे हुन सां कनेक्ट आहियूं, पर इहा जेका साईं हाणे ॻाल्हि कई हनुमान वारी, हिन में इलाही दोस्तनि सां कनेक्ट आहियूं, पर पंहिंजो पेज पर्सनल ठाहियो आहे। सही सही, पहली फुर्सत में हम ये काम कर देंगे, अपना पेज बना ले वहाँ जाके। सही सही सही। ऐं यूट्यूब ते जीअं माण्हू पैसा कमाइनि था, पंहिंजो सब्सक्राइब कराए चैनल वग़ैरह, इहो बि कोन ठाहियो, दोस्तनि ठाहियो आहे, उते रखंदा सॉन्ग्स असांजा, उहे कमाइनि था। अच्छा, माना ॿिया कमाईंदा, तव्हां दोस्तनि असां कमायो, तव्हांजो अज़र साहिब हिन जो दोस्त जो कमु मूं वारो कमु ॻाल्हि साॻी, त असां ॿिया कमाईंदा दोस्त, असांखे ख़बर ई नथी पए। दोस्त मिल्कियत आहे, अलाह हुनखे हयात ॾे रब आलमीन। सही सही सही, पंहिंजो पर्सनल कोन ठाहियो कोन्हे चैनल। सही सही, इहो ठाहे वठो। ऐं माना जेके कलाम हूअं केतिरा ॻाया अथव हिन वक़्त ताईं? हिन वक़्त जेके ऑडियो जी सूरत में आहिनि उहे तक़रीबन थी वेंदा 200-250 खनि थी वेंदा। 200-250 त साईं, माना डायरेक्ट तव्हांजी अर्निंग शुरू थी वेंदी। 200-250 कलाम जेके तव्हां रखो था, यूट्यूब चैनल तव्हांजो हली वेंदो, हली पवंदो इंशाअल्लाह। अल्लाह ख़ैर करे, तव्हांजी दुआ हुजे साण। बसि इहो गॾिजी करे ठाहियूं था, को बिलो कयूं था। कलाम हाणे हिकिड़ो ॿुधाईंदो? कलाम उर्दू गीत आहे पाकिस्तानी। वाह 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 सही, बिस्मिल्लाह क्यों था आपके लिए सर, क्या कहने जी, वाह उस्ताद वाह। कभी तो तुमको याद आएंगे वो बहारें, वो समा, झुके झुके बादलों के नीचे मिले थे हम तुम जहाँ जहाँ। कभी तो तुमको याद आएंगे। तुमसे बिछड़े सदियां बीती, फिर भी हमें याद आते हो। तुमसे बिछड़े सदियां बीती, फिर भी हमें याद आते हो। साया बन के, आहट बन के, आज भी तुम तड़पाते हो। जिंदगी कितनी बेजार है, तुमने अभी तो मुझसे कहा था तुमसे प्यार है। कहाँ गई वो प्यार की बात, प्यार का वादा क्या हुआ? बेवफा बेवफा, कहाँ गई वो प्यार की कसमें, प्यार का वादा क्या हुआ? कभी तो तुमको याद आएंगे। जितना तुमको अपना समझा, उतने ही तुम बेगाने थे।
बहारें वो समा। झुके झुके बादलों के नीचे मिले थे हम तुम जहां जहां। कभी तो तुमको याद आएंगे। वाह सही वाह सही वाह तनवीर साहब वॾो मज़ो अची वियो माशाल्लाह ॾाढो सुठो ॻायो अथव उर्दू में भी ॾाढो सुठो निभाया हुआ। मौसीकी आप भी सुनते हैं वैसे? जी बिल्कुल जी, बहुत अच्छा लगता है आपको? बिल्कुल। और ये इन्होंने जो सॉन्ग बाज़ दफ़ा अक्सर हम तो सब सोशल मीडिया पे होते हैं या किसी और चैनल्स पे होते हैं तो सॉन्ग तो नए चल रहे होते हैं, लेकिन हमारा दिल चाहता है कि हम अपनी मर्जी का अपने जो हमारा दिल चाहता है हम सॉन्ग को जाएं। तो आज आपकी तवज्जो से आपने अच्छा सॉन्ग सही अदनान भाई थोड़ी देर पहले अपीलिंग की बात की थी। कोई फ़ोटो जो अपील करता हो या कोई सॉन्ग हो जो अपीलिंग हो तो उसको लोग फॉलो करते हैं, लाइक करते हैं। तो ज़रूरी है कि अगर आप कोई पेज बनाते हैं या कोई चैनल बनाते हैं यूट्यूब पे तो उसमें जो आप वीडियो छोड़ते हैं या कोई ऐसी चीज़ वो भी अट्रैक्टिव हो जी, वो मतलब काम वाली हो तो बंदा देखता है वरना नहीं देखता। इस हवाले से मेहनत करने की भी ज़रूरत है, इस तरह से नहीं कि भाई घर बैठे कुछ भी लगा दें लोग देखेंगे। हाँ बिल्कुल बिल्कुल। असल जब कोई वीडियो लगती है तो सबसे मेन जो है न्यू मैं अपनी ओपिनियन दे रहा हूँ जी कि 60% जो ऊपर जो कंटेंट होता है उसकी वैल्यू होती है। अच्छा मिसाल के तौर पे एक क्रिकेट का है लगाया उसमें आफरीदी ने अभी खेलना, आप जानते हैं आफरीदी ने दुनिया के अंदर तहलका मचा दिया। ये बैटिंग देखिए आप हिल जाएंगे। मतलब वो थंबनेल की अहमियत होती है, थंबनेल जो ऊपर से थंबनेल है उसका कंटेंट आ जाता है, थंबनेल की तस्वीर आ गई है वो अपीलिंग होने। अब मैंने तो देखी नहीं है वो वीडियो, लेकिन आप मुझे दिखाएंगे किस तरह, तो वो जो कंटेंट आपने लिखा है ना वो पावरफुल होना चाहिए। अच्छा जब कंटेंट शुरू हो गया तो अगर आप कोई डॉक्यूमेंट्री या कोई चीज़ बना रहे हैं, जैसे मैं कोई इन्फॉर्मेशन दे रहा हूँ तो मैंने स्टार्ट लेते हुए हैंगिंग हम कहते हैं, हमारी एक लैंग्वेज है। सही। आप देखते आप जाइएगा नहीं, मैं आपको एक ऐसी बात बताने वाला हूँ आपकी ज़िंदगी बदल जाएगी। अब है तो 3 मिनट की बात है लेकिन 1.5 मिनट हो गया, अगर आप वो सारी बातें सुन रहे हैं कि यार ये अब बताएंगे वो ज़िंदगी बदलने वाली बात, तो उससे क्या होगा वो जो आपका 1.5-2 मिनट 3 मिनट का जो दोहरानी है ना जिसके अंदर आपको एडवर्टीजमेंट मिलेगी जहाँ से आपको पैसे मिलने शुरू होंगे, वो 3 मिनट तक वॉच करेगा, सुनता रहेगा कि काम की बात है भाई। बिल्कुल। और लेकिन होना भी चाहिए। अगर बीच में ये भी बोलते हैं कि इससे पहले आप हमारा चैनल सब्सक्राइब करें अगर नहीं किया हुआ तो। हाँ बिल्कुल, ये सारी चीज़ें भी चल रही होती हैं, लेकिन ये है कि फिर आपको देनी भी होगी इन्फॉर्मेटिव चीज़ ना, नहीं तो ये होगा कि सेटिंग टाइम वो आप पे बिलीव नहीं करेगा और आप रिलायबल नहीं रहेंगे। आवाज़ों का ऐसा होता है कि थंबनेल कुछ अलग होता है लेकिन अंदर बात अलग होती है, वो उसमें मटेरियल होता ही नहीं है। हाँ उसको हमारी लैंग्वेज के अंदर ब्लैक हेड और ब्लू हेड कहा जाता है। अच्छा। होता ये कि ब्लू हेड जो है तो वो जो चीज़ आप बता रहे हैं वही होना चाहिए, और ब्लैक हेड जो होता है वो ये होता है कि बता कुछ रहे लेकिन है कुछ नहीं। सही। तो बहुत सारी ऐसी चीज़ें होती हैं, आप जैसे माशाल्लाह से इतनी अच्छी सिंगिंग करते हैं, लोग तो ऐसे हैं जो बिल्कुल पढ़े लिखे नहीं है, कुछ भी नहीं है, रोज़गार भी नहीं है, तो कैरम खेल रहे हैं और एक शॉट के अंदर ना गोटे मतलब शॉट स्ट्राइक नहीं दे रहे होते किसी को, सही वो बैठे हैं और 80-80 हज़ार 90-90 हज़ार 2-2 3-3 लाख विजिटर्स उनके वीडियो पर आ रहे हैं, लोग देख रहे हैं जो शौकीन है और वो पैसे कमा रहा है, और शायद इतना अच्छे कमा रहा है कि शायद उसके घर के अंदर जो एरिया के अंदर जो बड़े बड़े अफसरान हैं जो सूट बूट पहन के हमारी तरह जाते हैं। मतलब ये बात हकीकत है ना, वरना मैं सुनता हूँ कि अक्सर भाई वो किसी ने बंगला बना लिया, किसी ने गाड़ी खरीद ली, यूट्यूब की अर्निंग से ये वीडियोस भी आती रहती है। मतलब ये हकीकत भी है, इस तरह से वाकई में भी हो सकता है कि लोग कमा रहे हैं, इतना कमा रहे हैं कि बिल्डिंग बना ली, किसी ने गाड़ी खरीद ली। जी मैं आपको थोड़ा सा बताता हूँ। देखें एक तो ये होता है कि बताना मैं भी बोलूँ हकीकत है, लेकिन मैं इसकी एक टर्मिनोलॉजी तो आपके साथ शेयर करूँ। यूट्यूब पैसे देता कहाँ से, वो कहाँ से देता है? अगर वो जगह सही है तो इसका मतलब उसको देने में कोई मसला नहीं और आपको भी सही पैसे मिलना है। ठीक। यूट्यूब कभी भी अपनी जेब से कोई पैसे नहीं देता। सही। ये इन्होंने अच्छी सिंगिंग करी, आप यूट्यूब हैं, मैं एक ऐसा क्लाइंट हूँ जिसके मैं चाहता हूँ कि जो सिंगिंग के हवाले से हो सकता है मैं हारमोनियम बेच रहा हूँ, हो सकता है कोई चीज़ मेरी इक्विपमेंट कोई ऐसी चीज़ हो, मुझे तो वो ऑडियंस चाहिए जो सिंगिंग के अंदर इंटरेस्टेड है। तो मैं यूट्यूब पर रब्ता करूँगा, बोलूँगा भाई मुझे ऐड लगाना है, ये मेरा 50,000 का बजट है। अच्छा। और मुझे कम से कम 1 लाख फॉलोअर्स चाहिए। मैंने आपको 1 लाख रुपये दे दिए, आपने देखा कि किसकी सबसे अच्छी फॉलोइंग ज़्यादा है, आपने देखा इनकी है, आपने इनके पर अपना ऐड इन्होंने बना के लगा दिया अपना गाना। सही। इन्होंने देखा कि इसकी फॉलोइंग भी अच्छी है, वहाँ पे आपने अपना ऐड प्लेस कर दिया। सही। इनको आपने 35 हज़ार रुपये इनको दे दिए, आपके पास आए 1 लाख रुपये, तो 75,000 रुपये तो आपने कमा लिए, 65,000 रुपये तो आपने यूट्यूब ने कमा लिए, उसमें से उसको दे दिया, तो उसके पास तो कुछ जा ही नहीं रहा। तो वो जो लोग कह रहे हैं कमा रहे हैं वाकई कमा रहे हैं। हाँ ऐसा ना हो
मिसाल के तौर पर मैं भी कमा रहा हूँ, मैं कमा 1 लाख रहा हूँ, मैं शो ये कर रहा हूँ कि शायद 10 लाख रुपए कमा रहा हूँ, तो वो एक अलग चीज़ है। ये तो बिल्कुल जनरल सी बात है ना, लोग क्या शो ऑफ कर रहे हैं, लेकिन ये कि अर्निंग बहुत अच्छी है इसके। सही सही। अच्छा, कंटेंट जो होता है वो कितने मिनट का, कितना दौरानी होना चाहिए कमाने के लिए? 3 मिनट आपको कोई देखें, 3 मिनट तो कम से कम आपको देखें। मिनिमम 3 मिनट होने चाहिए। और मैक्सिमम कितने होने चाहिए? मैक्सिमम तो आपको 5 मिनट 6 मिनट भी जा सकते हैं, आधा घंटे तक जा सकते हैं। वो तब है कि जब आपको देखने लग जाए लोग, अच्छा मूवीज होती हैं जैसे फॉलोइंग आपके कंफर्म बन जाए कि वो जो रिपीटेड आप लोग देख रहे हैं ना, सही सही, तो वो कंटेंट आपका स्टेबल हो जाता है। तो फिर वो आप मतलब एक मैं आपसे बात कर रहा हूँ, मेरी बात 3 मिनट की या 1 मिनट की और है, तो मैं इसको ख़त्म तो नहीं कर सकता, लेकिन मैं इस ब्याह पे ज़रूर बोलूँगा कि मुझे पता है जो 4 मिनट तक स्टे कर रहा है तो वो आधा मिनट या 1 मिनट और स्टे कर लेगा। सही सही सही। 3 मिनट के बाद ना फिर इसका मतलब होता है कि इंटरेस्टेड और रुक गया है। आपने देखो ना कोई चीज़ यूँ कर रहा तो फायर कर रहा होता है, एकदम पानी से कुछ निकल रहा होता है, एकदम ऐड आ जाता है। अच्छा, क्या मशवरा क्या देंगे नौजवानों को? क्या आजकल लोग ज़्यादा पसंद करते हैं यूट्यूब पे? कौन सी वीडियोस मतलब ज़्यादातर देखते हैं कि उन पे काम किया जाए? देखें, या कौन सी वीडियोस आनी चाहिए जिन पे काम नहीं हुआ अभी तक? देखें, वीडियोस तो बहुत सारे लोग बना रहे हैं और पैसे कमा रहे हैं, लेकिन अगर आपके देखा मैं भी शायद अर्निंग ही कर रहा हूँ, सही सही, कंपनी चला रहा हूँ, कंपनी प्राइवेट लिमिटेड कंपनी है, 26 अवार्ड ले चुका हूँ पाकिस्तान के अंदर में। 26 अवार्ड ले, 26 अवार्ड से 4 CSR अवार्ड्स अलग हैं, 26 अवार्ड्स ये अलग हैं। लेकिन बात यह है कि अरशाद भाई, अर्निंग तो मैं भी कर रहा हूँ, कंपनीज के पेजेस मेरे पास है, पॉलिटिकल लोगों के पेजेस में हैंडलिंग में कर रहा हूँ, अच्छा सारे मामला देख रहा हूँ। लेकिन मैं यहाँ अगर आया हूँ तो मैंने अभी तक अपनी कंपनी की कोई मार्केटिंग करी नहीं है आपके साथ जितनी देर में जो मैंने बातें करी। मेरी कोशिश ये है कि नौजवान, हमारा सिर्फ फ़र्ज़ ये नहीं है, हमारे दुनिया में आने का मकसद ये नहीं कि सिर्फ हम अपनी देखें, अपने आप को बूस्ट करें, हमें लोगों को लेके चलना, दूसरों को भी फ़ायदा दें। एज ए टीचर की बड़ा रुतबा बड़ा है ना, तो मेरे पास अभी 1700 से ज़्यादा लोग ट्रेन हो चुके हैं और अल्हम्दुलिल्लाह अपने रोज़गार के बारे में, कोई जॉब कर रहा है, कोई अपना काम शुरू कर रहा है, किसी का कम है, किसी का ज़्यादा है, तो ये सारे मामला हैं। सही। तो आप वीडियो बनाएं, मैं लोगों को मैसेज ये दूंगा कि ऐसी कोई इन्फॉर्मेटिव वीडियो बनाएं जिससे सुनने के बाद आपको तो अर्निंग हो ही रही है, लेकिन सामने वाला जो सुन रहा है, जो टाइम स्पेंड कर रहा है, उसको भी फ़ायदा हो, ताकि उसको भी एक राह मिले, एक मंजिल मिले, ताकि वो उस पर काम कर सके और वो भी अच्छी अर्निंग कर सके, हक हलाल की कमाई, इनकम हासिल कर सके। अच्छा, फेसबुक का जो मतलब पेज की बात करते हैं, तो पेज फेसबुक के साथ मतलब होता है, मतलब जुड़ा हुआ होता है। अगर कभी कभार ऐसा होता है कि फेसबुक हैक हो गया तो पेज भी चला जाता है, इतनी मेहनत, वो सब्सक्राइबर लाखों वो चले जाते हैं, तो ये सिलसिला इसको किस तरह से महफूज किया जा सकता है? ये भी तरीके का जी बिल्कुल अगर बता दें। जी देखिए इरशाद भाई, सबसे पहले पेज बनाने से पहले आपको एक आईडी बनाना पड़ती है। आईडी आपकी होना चाहिए, प्रोफाइल जैसे कहते हैं। सही सही। अच्छा, प्रोफाइल अगर आपकी है तो जाहिर बात है उसके अंदर एक से कई मतलब अनलिमिटेड पेजेस बना सकते हैं। मिसाल के तौर पर मेरी अगर आईडी पे कम से कम 250 से ज़्यादा पेजेस हैं, तो इसका मतलब अगर मेरी आईडी हैक हो गई तो पेजेस गए सारे। तो मेरी आईडी इस तरह मैंने सिक्योर की हुई है कि अगर शायद भाई मैं आपको अपनी ईमेल आईडी और उसका पासवर्ड भी दे दूंगा ना, तब भी आप मेरी आईडी ओपन ही नहीं कर सकते। अच्छा अच्छा, ठीक है। 2 स्टेप होती है इसके अंदर, वर्किंग है कि 2 स्टेप वेरिफिकेशन, एक गूगल का एक टूल है, उस पर जाएँ तो फिर वो हैक नहीं हो सकती। चांसेस 99% ख़त्म हो चुके हैं। सही सही सही। उसमें ये होता है कि कोई आपका पासवर्ड भी डाल देगा, कुछ करके डालेगा भी, तो भी वो एक कोड जनरेट करेगा जो कि आपके मोबाइल पर आएगा। वो कोड आप डालेंगे तो भी ओपन होगा। सही सही सही। तो इसमें आपने जो सवाल किया, इसका मैसेज है कि लोग जब अच्छा काम करना है तो इन चीज़ों को देखें, अपने आप को सेफ। बहुत शुक्रिया अदनान शेख साहब, बहुत सारी बातें हमेशा रह जाती हैं, लेकिन इंशाल्लाह नेक्स्ट इसी बहाने आते रहेंगे, फिर मुलाकातें होती रहेंगी। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। तनवीर साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में। मुहर्रम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सो असां हिते अव्हां खां मोकिलायूं था, तनवीर साईं असांखे को सुठो कलाम ॿुधाईंदो। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो। असां पर अला वाही, जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली। सुबह जो पखी अखेर मां उडरे थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो। हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली ऐं अमन जो पैगाम। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध।